अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद, अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर जे डिजिटल प्लेटफॉर्म तां सवालनि ऐं जवाबनि ते मुश्तमिल प्रोग्राम अचो त पुछो ज़िंदगीअ में परेशानियुनि जो हल पंहिंजे उलमान खां में मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट अब्दुल गफ़ूर जमाली। अलाह ताला खां दुआऊं आहिनि त जिते बि हुजो सदा ख़ुशि हुजो। मुंहिंजा साथियो, इस्लाम जी माना अमन ऐं सलामती आहे। इस्लाम चङाई ऐं भलाईअ जो दर्स खणी आयो हुयो। इन शइ खे सम्झंदे जामिया इस्लामिया मां फारिग तहसील तुलबान जी जमात सूबे सिंध में अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर जे नाले सां हिकु प्लेटफॉर्म जो बुनियादु रखियो, जेको 2010 में क़ाइमु कयो वियो। जंहिं पंहिंजे सफ़र जी शुरूआति कंदे 10 सालनि जे मुख़्तसिर अरसे में सूबे सिंध ऐं बलूचिस्तान जे ॻोठनि में इल्मी, अमली, रिफ़ाही ऐं फ़िलाही कमनि जो ॼार विछायो। उन सां गॾोगॾु सिंध में ईंदड़ बारिशूं हुजनि या ॿोॾ में ॿुॾल मारूड़ा, अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर हर जॻह ते सजणनि जो सार लधो आहे। मुंहिंजा साथियो, इन सां गॾोगॾु इन 10 सालनि जे अरसे में अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर इन वाइदे जी बि तकमील कई, जीअं अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे त असां नूह अलैहिस्सलाम खे उन जी क़ौम ॾांहुं मोकिलियो। यानी नूह अलैहिस्सलाम खे उन जी क़ौम ॾांहुं मोकिलियो वियो। इन नहज खे सम्झंदे अल मदीना इस्लामिक रिसर्च सेंटर इहो फ़ैसिलो कयो त मारूड़नि ताईं उन जो पैगाम सिंधी ॿोली सिंधीअ में पुॼायो वञे। इन शइ खे महसूसु कंदे अॼु असां अव्हां जे साम्हूं पहिरें भेरे सिंधीअ ॿोलीअ में प्रोग्राम अचो त पुछूं परेशानियुनि जो हल पंहिंजे उलमान खां खणी करे तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। सभिनी खां पहिरें मां पंहिंजे मोज़िज़ उलमान किरामनि जो तव्हांजे साम्हूं तारुफ़ कराईंदुसि। तारुफ़ में असांजे साॼे पासे असांजा मोज़िज़ महिमान शेख मोहतरम मौलाना डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो साहब, जेके बदीन सां तालुक़ रखनि था ऐं पेशे जे लिहाज़ सां हिकु डॉक्टर आहिनि। इन सां गॾोगॾु शेख मोहतरम शेख उल अरब उल अजम बदियुद्दीन शाह राशिदी जी जमात जमियत अहल हदीस सिंध जा मौजूदा नाज़िम आला बि आहिनि। उन सां गॾोगॾु ॿिए पासे असांजा महिमान आहिनि हाफ़िज़ मोहम्मद शबीर अमन जमाली साहब, जेके वक़्त जा बहितरीन आलिम दीन आहिनि। इन खां पोइ असांजे खाॿे पासे असांजा मोज़िज़ महिमान गिरामी मौजूदु आहिनि शेख मोहतरम अब्दुल समद अल मदनी, जेके जिन जी तालीम जी इब्तिदा महद सल्फ़ी मां थी ऐं उन खां पोइ मदीना मुनव्वरा मां ग्रेजुएट करे अॼु असांजे विच में मौजूदु आहिनि। उन खां पोइ असांजा शेख मोहतरम शेख जमशेद सुल्तान आवाण, जिन जी इब्तिदाई तालीम जामिया अबी बकर मां थी, उन खां पोइ जामिया इस्लामिया मदीना मुनव्वरा जी यूनिवर्सिटी मां फारिग तहसील थी करे जेके फ़रागत खां पोइ सिंध में तबलीग ऐं सिंध दावा एजुकेशन प्रोग्राम जे तहत 120 खां वधीक मस्जिदनि ऐं मदरसनि में दीनी, अमली, रिफ़ाही ऐं फ़िलाही कमनि में पंहिंजी ज़िमेदारी निभाए रहिया आहिनि। मुंहिंजा साथियो, मां बिला तख़ीर पंहिंजे सवालनि जी इब्तिदा कंदुसि। पहिरियों सवाल असांजो आहे डॉक्टर साहब सां। डॉक्टर साहब, मोमिन ओड़ियो बदीन खां सवाल कनि था त अॼुकल्ह नौजवाननि में ख़ुदकशी जो रुझान छो वधियल आहे, उन जी असल कारण छा आहे? अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। जंहिं दोस्त सुवाल कयो आहे उहो इंतिहाई अहम आहे। वाक़िअतन हिन वक़्तु सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान जे अंदरि नौजवाननि जो वॾो तबिको ख़ुदकुशी करे रहियो आहे। ख़ुदकुशी जी माना आहे पंहिंजी ज़िंदगी खे ख़तमु करणु, ऐं को बि इंसानु पंहिंजी ज़िंदगी तॾहिं ख़तमु कंदो आहे जॾहिं हू पंहिंजी ज़िंदगी खां मुकमल तौर ते मायूस थी वञे। हाणे असांजे मुआशिरे जे अंदरि काफ़ी असबाब आहिनि, ऐं नट शेल जे अंदरि चंद जेके अहम सबब ॿुधाईंदुसि। हिकिड़ो अहम सबबु आहे ख़ुदकुशी जो असांजे नौजवाननि में, त काफ़ी नौजवान ड्रग्स यानी नशा आवर शयुनि जा आदी आहिनि। नशा आवर शयूं, ऐं पाण डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे
तव्हांजे अंदरि मायूसी जी कैफ़ियत खे वधाइनि थियूं। तव्हांजी जेका क़ुवत बर्दाश्त आहे, मुदाफ़त आहे, उन खे घटाइनि थियूं, बल्कि ईअं चइजे ख़तमु कनि थियूं। ऐं पोइ छा थींदो आहे, अहिड़े माण्हू ते मायूसी जो हमिलो थींदो आहे, दिमाग़ु कमु करणु छॾे वेंदो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे हथनि सां ख़तमु करे छॾींदो आहे। इलाज छा आहे? अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि अॼु खां 1400 साल अॻु में असांखे इलाज ॿुधाए छॾियो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, दिलनि खे चैन मिले थो अल्लाह जे ज़िक्र सां। तव्हां जॾहिं ड्रग्स इस्तेमालु करियो था त उनजो सबबु छा हूंदो आहे? तव्हांजी तबियत में मायूसी हूंदी आहे, तव्हां परेशान हूंदा आहियो। जेकॾहिं अहिड़ो माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे, क़ुरान मजीद जी तिलावत करे, अल्लाह जे प्यारे पैगम्बर सेखारियल दुआऊं लगातार पढ़ंदो रहे, इंशा अल्लाह ताला कॾहिं बि मायूसी उनजे क़रीब न ईंदी। उनखां पोइ उनखे घुरिजे त प्यारे पैगम्बर जी सीरत खे ॾिसे। ॾिसो न, अल्लाह जो नबी कहिड़नि हालतुनि में पाण ज़िंदगी गुज़ारीनि था, लेकिन कॾहिं मायूस कोन थिया। दुश्मननि हमला कया, अल्लाह जे नबी खे धक लॻा, माली परेशानियूं आयूं, लेकिन प्यारो पैगम्बर कॾहिं मायूस न थियो। त मोमिन कॾहिं अल्लाह जी रहमत खां मायूस न थींदो आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो। अल्लाह ताला तव्हांजा सभु गुनाह माफ़ करण ते क़ादिर आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि। ॿियो सबबु अहम आहे, असांजे मुआशिरे जे अंदरि नौजवान इश्क या मोहबत में जॾहिं मायूस थींदा आहिनि, नाकाम थींदा आहिनि, तॾहिं ख़ुदकुशी कंदा आहिनि। ऐं उन्हनि खे चवंदुसि, अल्लाह जा बानो, सादो जवाबु आहे, अहिड़ी मोहबत छो था करियो जिते धोखो ऐं फ्रॉड आहे, बेवफ़ाई आहे। अचो मोहबत करियो अल्लाह ताला सां, अल्लाह जे प्यारे पैगम्बर सां, सहाबा किराम सां, अहले बैत सां, पंहिंजी औलाद सां, पंहिंजे वालिदैन सां मोहबत करियो, जिते तव्हांखे इनशाअल्लाह धोखो कोन मिलंदो। हीअ जेका मोहबत आहे, शरन जाइज़ बि कोन्हे। नामहरम औरत सां मोहबत जो इज़हार करण बि नाजाइज़ आहे। ऐं पोइ नतीजो छा थो निकिरे? अहिड़ा नौजवान इन नाजाइज़ कम जे करे मायूस थी ऐं ख़ुदकुशी कनि था। हिकिड़ो ॿियो अहम सबबु आहे असां वटि बेरोज़गारी जो। माण्हू बेरोज़गार थींदा आहिनि, पंहिंजो पाण खे टंगे छॾींदा आहिनि या शूट करे छॾींदा आहिनि। ऐं चवां थो अल्लाह जा बानो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी सीरत खे वरी न्यारो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। मोमिनो, तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो आहे अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी ज़िंदगी में। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, ॿ महीना गुज़री वेंदा हुआ, घर में टांडो कोन भरंदो। सैयदना अबू तला अंसारी चवे थो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर खे बुख विघे मूं पासा वाराईंदे ॾिठो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हो बुख जे करे बेहोश थी किरी पवे थो। असाबे सुफ़ा न कपिड़ो आहे न खाधो आहे, लेकिन कंहिं ख़ुदकुशी कई। जेकॾहिं असां प्यारे पैगम्बर जी सीरत ॾांहुं निहारियूं, कॾहिं ख़ुदकुशी कोन कंदो माण्हू। उनखां पोइ तव्हां ॾिसो, अल्लाह ताला जो कलाम सचो आहे, रब्बुल आलमीन जो फरमान सचो आहे। अल्लाह हिकु दफ़ो का ॻाल्हि करे उहा बि हक़ आहे, पर रब्बुल आलमीन आख़िरी सिपारे जे अंदरि 2 दफ़ा फरमायो, फ़इन्न मअल उसरि युसरा, इन्न मअल उसरि युसरा। फरमाए, बेशक तकलीफ़नि सां गॾु आसानी आहे, बेशक तकलीफ़नि सां गॾु आसानी आहे। रब हिकु दफ़ो कोन चयो, बल्कि 2 दफ़ा चयाईं। माना वॾी आथत आहे, ॾढ आहे। त मुंहिंजा बानो, तव्हां मायूस न थियो। ऐं हिते हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो हलां, अल्लाह ईअं कोन चयो त तकलीफ़नि खां पोइ आसानी आहे, बाद जो लफ़्ज़ इस्तेमालु कोन कयईं, बल्कि माना गॾो गॾु आहे। सिर्फ़ु इंतज़ारु करियो, सब्र करियो, साबित क़दम रहो। तकलीफ़ूं आयूं आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा कुझु अरसे जे अंदरि इहा तकलीफ़ ख़ुदि ब ख़ुदि दूर थी वेंदी आहे। हीअ दुनिया अहिड़ी आहे जिते मायूसी जे लाइ का जॻह कोन्हे। सिर्फ़ु अल्लाह ते तवकुल हुजे, रब ते भरोसो हुजे, त असांजा जेके नौजवान मायूस थियनि पिया न, उहे कॾहिं मायूस न थींदा। ऐं उनखां पोइ हिकिड़ी ॻाल्हि, त तव्हांजो तालुक़ु दीन सां हुजे ऐं दीनी उलमा सां हुजे, तव्हांजी सोबत सुठी हुजे, त इंशा अल्लाह ताला अहिड़ी कॾहिं नौबत कोन ईंदी। जज़ाकुमुल्लाह खैर, बारकल्लाहु फ़ीक। उनखां पोइ ॿियो सवाल आहे साईं हाफ़िज़ मोहम्मद शबीर जमाली साहब खां। साईं कामरान आवान मोरो खां व्हाट्सअप ज़रिए सवाल कनि था त ज़ाल जो ससु ऐं सहुरे जी ख़िदमत करणु कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि अजमईन, अम्मा बाद। क़ुरान सुन्नत जे फ़हम मां इहा शइ मालूम थिए थी त हिकु नुंहुं ते ससु ऐं सहुरे जी ख़िदमत
अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ु आहे। कई अहिड़ियूं हदीसूं आहिनि, कई अहिड़ा आसार मौजूदु आहिनि। मसलन हदीस किताब सुनन इब्न माजा में अब्वाब निकाह में इमाम साहब हिकिड़ो बाब थो क़ाइमु करे, बाब फ़ज़्ल निसा। हुन में हदीस आंदऊं त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई त दुनिया में बहितरीन दौलत कहिड़ी आहे, बहितरीन शइ कहिड़ी आहे? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त नेक सालिहा औरत, उहा औरत जेका तुईनो अहदकुम अलल अमरिल आख़िरे, उहा औरत जेका तव्हांजे आख़िरत जे मामलात में मदद करे। त हाणे हिकिड़ी औरत सम्झी सघे थी त मर्द जे आख़िरत जे मामलात में सभ खां अहम शइ उन मर्द जे मथां ज़िम्मेदारी पंहिंजे वालिदैन जी आहे। त आख़िरत जे मामलात में हिकु मर्द जे मथां उन जे माउ पीउ जी एॾी वॾी हिकिड़ी सम्झो त ज़िम्मेदारी आहे जो शरीयत मुतहरा इंसान जे लाइ उन जे वालिदैन खे जन्नती जहन्नम करार ॾिनो आहे। शरीयत मुतहरा अल्लाह जी रज़ा ऐं नाराज़ पोइ उनखे करार ॾिनो आहे। त हाणे होॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान त औरत उहा जेका पंहिंजे मर्द जे आख़िरत जे मामलात में मदद करे। हेॾे वरी ॾिसो वियो त आख़िरत जे मामलात में अज़ीम तरीन मामलात हुनजा वालिदैन आहिनि। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त हिकिड़ी औरत जे मथां इहो हक़ आहे, इहा ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे मर्द जे वालिदैन जी, ससु ऐं सहुरे जी सुहिणे नमूने सां ख़िदमत करे। हिन खां पोइ ॿियूं ॿियूं काफ़ी सारियूं हदीसूं मौजूदु आहिनि त अज़वाज मुतहरात सहाबियात रज़ी अल्लाह ताला अन्हुम जंहिंजे फ़हम मायाश मालूम थिए थी, काइनात में क़यामत अचण वारे औरतुनि खे हिकिड़ी रहनुमाई मिले थी त तव्हां ससु ऐं सहुरे जी ॻाल्हि पिया कयो, तव्हांजे मथां त पंहिंजे मर्द सां वाबिस सां हर अज़ीज़ सां सुहिणो सलूक करणु ज़रूरी आहे। तव्हां ॾिसो न हदीस किताब से बुखारी में किताबुल मग़ाज़ी में बाब शराइ दवाब में मां साहब हदीस मुबारक आंदी आहे त सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी घरवारी सैयदना जाबिर जे भेनरनि जी ख़िदमत थी करे। सही बुखारी जे अंदरि किताबुल हज जे अंदरि हिकिड़ो बाब मन कल्लदल कलाइद तव्हां हदीस मुबारक मिलंदी त माशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठनि जी ख़िदमत थी करे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल हज में बाबो तक़लीदिल गनम में हदीस मिलंदी अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बकरिन जी ख़िदमत थियूं कनि। हता हदीस किताब सही बुखारी में किताब निकाह में बाबुल गैरा में तव्हांखे हदीस मिलंदी त सैयदा अस्मा बिन्त अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे मुड़ुस सैयदना ज़ुबैर बिन अव्वाम अल असदी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे घोड़े जी ख़िदमत थी करे। ख़ुदि फरमाए थी फ़कुन तो आलिफ़ु नफ़्स त आऊं ज़ुबैर जे घोड़े जी ख़िदमत कंदी हुअसि। हाणे हीउ त उहो दीन आहे जंहिं दीन जा जेके असलाफ़ आहिनि, जिन जी पैरवी या पोयां अचण वारनि खे जिन जे पोयां हलण जो हुकम कयो वियो आहे, त उन्हनि ते नज़र पवे थी त ससु ऐं सहुरो त छा, मुड़ुस जे भेनरनि जी ख़िदमत, मुड़ुस जे धारे जानवरनि जी ख़िदमत, ॿकरियुनि जी ख़िदमत, उठनि जी ख़िदमत। त यकीननि हिकिड़ी शइ इहा सम्झणु जोगी बि आहे त जंहिं औरत खे शरीयत मर्द जी नियाबत करण जो हुकम ॾिनो आहे, मर्द जे ॿियनि क़ीमती शयुनि जी, घर उन जो क़ीमती आहे, हुनजो औलाद क़ीमती आहे, उनजी मिल्कियत क़ीमती आहे, उन्हनि खे संवारे थी। जॾहिं त हिकु मर्द जे लाइ सभ खां वधीक क़ीमती तुंहिंजा वालिदैन आहिनि, त उन ते हक़ आहे जेकॾहिं मर्द जी क़ीमती शयुनि जी हिफ़ाज़त करणु, ख़िदमत करणु फ़र्ज़ु थी सम्झे, तुंहिंजी क़ीमती अशिया में सभ खां अवलीन हुनजे वालिदैन आहिनि। ऐं हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस मुबारक अॻियां ही सहाबियात जो फ़हम अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाह ताला अन्हुम हिन जो फ़हम ॾसे थो त हिकु औरत जे लाइ ससु ऐं सहुरे जी ख़िदमत करणु अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ु आहे। बल्कि हीअ त ससु ऐं सहुरे जो मसइलो आहे। हिकु औरत सोचे जंहिं रहमतुल्लिल आलमीन अलैहि सलाम जंहिंजी पैरवी करे थी, उहा ज़ात त बिना जंहिंसां को रिश्तो ई न हूंदो उन्हनि जी ख़िदमत कंदा। हदीस किताब सही बुखारी में किताब बदइल वही में इमाम साहब बाब काम कयो बाब कैफ़ कान बदउल वही हदीस मुबारक आंदो सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह ताला फरमाईंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हर पंहिंजे पराए सभिनी जा वज़न खणंदा हुआ, सभिनी जी ख़िदमत कंदा हुआ। त समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो आहे त हिकु मुसलमान औरत खे खपे त हू पंहिंजे ससु सहुरे जी ख़िदमत खे अख़लाक़ी फ़र्ज़ु सम्झे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं इहे हदीसूं, इहे सलफ़ सालिहीन जा आसार, सहाबियात अज़वाज मुतहरात जिन जा आसार, इन खे जेको सो अख़्तियार कनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी उसवे खे अख़्तियार कनि, सभ खां वॾी अहम ॻाल्हि हे मर्द खे औरत खे सभिनी खे ज़िंदगी मिली छा जे लाइ, नेकी करण जे लाइ। ऐं हुकम छा आहे? हदीस किताब से मुस्लिम में किताबुल बिर्र वसिला में इमाम साहब बाब तो क़ाइम करे बाब इस्तिहबाब तलाक़तिल वजह हदीस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा फला तहकिरन मिनल मारूफ शैया, तव्हां कंहिं बि नेकी खे नंढो न सम्झो। हिकिड़ी औरत लाइ केॾी वॾी नेकी आहे जो उन जे घर में उन जे ख़ावंद जा, उन जे मुड़ुस जा वालिदैन मौजूदु आहिनि, उनखे खपे त उन्हनि खे पंहिंजो वालिदैन सम्झे, हीअ अज़ीम नेकी जो मौक़ो कमाए। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, इंशाअल्लाह अल्लाह ताला उनखे इन जो इंतिहाई सुहिणो सिलो ॾींदो। छो त अॼु हिकिड़ी औरत आहे जेका अॼु नुंहुं आहे, सुभाणे इहा बि त ससु बणबी न,
उनजो मुड़ुस बि जेको सहुरो बणिबो न, त जेकॾहिं अॼु हू इहा नेकी कंदी त इंशाअल्लाह नज़ीम सुभाणे हुन सां हुनजी नूंहं सुहिणो सुलो कंदी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला हुनखे इन नेकी जो सुहिणो सिलो अता कंदो। त इन मामले में कॾहिं बि इहो सोचणु न घुरिजे त ससु ऐं सहुरे जी ख़िदमत जे लाइ क़ुर सुन्नत में को दलील कोन्हे। जेको इहा दावा करे थो उनजे फ़हम जो कमी आहे, हुन क़ुर सुन्नत खे सही नमूने सां सम्झो कोन्हे। क़ुर सुन्नत खे सही नमूने सां सम्झी ॾिसे थो त हिकु औरत जे लाइ उनजे ससु ऐं सहुरे जी ख़िदमत अख़लाक़ी तौर ते फ़र्ज़ु आहे। अल्लाह ताला सां सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह खैर, बारकल्लाहु फ़ीक। हाणे साईं अब्दुल समद साहब अरसलान राणीपुर खां व्हाट्सएप ते इहे सवाल कनि था त आउं पंहिंजे ज़रूरतनि मुताबिक़ ॿी शादी करणु चाहियां थो, पर मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजा माइट मुंहिंजा वेरी दुश्मन थी वेठा आहिनि, त मूंखे छा करणु खपे इस्लाम जी रोशनी में? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु वसल्लम व बारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। दीन इस्लाम में मर्द के 4 शादियों करण जी इजाज़त है। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो तो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाई मसना व सुलास व रुबा। जिते हिक खां वधीक शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे उते शरीयत कुछ शर्तूं बि रखियूं आहिनि, उनखे बि ॾिसणु खपे। जो इन्ही आयत करीमा में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो बि इरशाद फरमायो त जेकॾहिं तव्हां अदल ऐं इंसाफ़ नथा करे सघो त पोइ हिकिड़ी बहितर आहे। त सभ खां अहम शइ इहा आहे त माण्हू ॾिसे त छा उहो जॾहिं वधीक शादियूं कंदो त उन में अदल ऐं इंसाफ़ बि करे सघंदो या न, पहिरीं ॻाल्हि। ऐं उनखां अलावा बि जीअं जिस्मानी तौर ते ताक़त हुजण बि ज़रूरी आहे। जीअं जेके वधीक ज़ालूं हुजनि त उनजी जिस्मानी ज़रूरत बि पूरी करे सघे, ऐं माली हैसियत हुजण बि ज़रूरी आहे। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। उनखां पोइ जेकॾहिं केरु शख़्स वधीक शादी करणु चाहे थो त उन जे लाइ इजाज़त आहे। ख़ुदि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही फ़रमान तमामु अहम आहे, उनखे बि ॾिसणु खपे। पाण फरमायूं त मन कानत लहू ज़ौजतानि फमाल इला इहदाहुमा जाअ यौमल क़ियामत व शिक्कुहु माइलुन। सुनन नबी दाऊद जी रिवायत आहे। पाण फरमाइनि था त जंहिं शख़्स जूं 2 ज़ालूं हुयूं ऐं हूअ उन्हनि मज़ा कंहिं हिकिड़ी ॾांहुं झुकी वियो, माइल थी वियो, इंसाफ़ कोन करे सघियो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि जॾहिं उहो पेश थींदो त उनजी हालत छा हूंदी? त उनजो हिकिड़ो पासो बेसाह हूंदो, फालिज जीअं कंहिं माण्हू खे थी वञे, उनजे जिस्म जो हिकिड़ो हिसो बिल्कुलु बेकार थी वञे थो। इहा निशानी ऐं अलामत हूंदी त हिन माण्हू पंहिंजनि ज़ालनि में अदल ऐं इंसाफ़ कोन कयो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां हमेशह इहा दुआ घुरंदा हुया त इलाहुल आलमीन ज़ाहिरी जेका तक़सीम आहे, हाज़ा क़स्मी, हीअ मुंहिंजी तक़सीम आहे, फ़ीमा अमलिक, जंहिंजो आउं मालिक आहियां, वला तो आख़िज़नी फ़ीमा तमलिक वला अमलिक, मुंहिंजो मुआख़ज़ो उन शइ ते न कजां जंहिंजो मालिक तूं आहीं आउं न आहियां। इन जो मतिलबु छा आहे त दिली मोहब्बत कंहिं हिकिड़ी सां वधीक थी सघे थी, पर बाक़ी जेके ॿिया मामलात आहिनि उन में अदल ऐं इंसाफ़ करिणो आहे। त हीअ आहिनि सभई शराइत। उनखे ॾिसण खां पोइ जेकॾहिं को माण्हू हिक खां वधीक शादी करणु चाहे थो त शरीयत उनखे इजाज़त ॾिए थी। उनखां पोइ हिन साइल जो सुवाल में इहो चवणु आहे त मुंहिंजी घरवारी ऐं उनजा रिश्तेदार मुंहिंजा सख़्तु मुखालिफ़ थी बीठा आहिनि, त पहिरीं नसीहत उन्हनि खे बि इहा हुजणु खपे त हीउ शख़्स को ग़लति कमु कोन करे रहियो आहे, को गुनाह जो कमु नथो करे। इहो ई माण्हू जेकॾहिं को गुनाह जो कमु करे, कंहिं बदकारी में मुलविस थी वञे त उनखे बुरो कोन चवंदा। हाणे हीअ पंहिंजी जाइज़ ज़रूरत पूरी करण जे लाइ हिन जाइज़ हिकिड़ो रस्तो इख़्तियार कयो आहे, त उन्हनि खे उते रुकावट न विझणु खपे, बल्कि उनखे मौक़ो ॾियणु खपे त अदल ऐं इंसाफ़ सां उहो पंहिंजो मामिलो करे। जेकॾहिं इहो माण्हू उन में सभई शर्तूं मौजूदु आहिनि, पोइ उहो शादी करणु चाहे थो ऐं पंहिंजी पहिरीं घरवारी खे बि पूरा हक़ ॾींदो, उनजे बावजूद बि जेकॾहिं हुनजा मुखालिफ़ आहिनि त उहे गुनहगार थींदा।
त हीअ आहे इन गुफ़्तगू जो ख़ुलासो। ॿई पहलू आहिनि, ॿिन्ही खे ॾिसणु खपे। जेको शादी करे थो उनखे बि सिर्फ़ु इहो न त मूंखे शादी करणी आहे, सिर्फ़ु इहो न त शरीयत चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे, इहे सभु पहलू साम्हूं रखणु खपनि। अदल ऐं इंसाफ़ जो पहलू आहे, माली अख़राजात, जिस्मानी ताक़त, इहे सभु जेकॾहिं ॻाल्हियूं आहिनि त पोइ अहिड़ो माण्हू उन जे लाइ इजाज़त आहे त उहो वधीक शादी करे सघे थो। ऐं अहिड़े माण्हू जे लाइ रुकावट पैदा न करणु खपे, बल्कि सब्र कनि ऐं इनशा अल्लाह अॻिते हली करे मामला उन्हनि जे लाइ बहितर साबित थींदा। जज़ाकुमुल्लाह खैरन, बारकल्लाहु फ़ीक। हाणे ॿियो सुवालु आहे शेख जमशेद सुल्तान साहिब खां। साईं आरिफ़ जोणे जो मिट्टीअ खां सुवालु कनि था त वालिदैन जा कहिड़ा हुक़ूक़ आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला इंसान खे ख़ल्क़ियो आहे ऐं रब्बुल आलमीन जे हक़ खां पोइ ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ खां पोइ अगरि हिन दुनिया में कंहिं बि इंसान ते को हक़ आहे सभिनी खां वधीक त उहे वालिदैन आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में 3 जॻहनि ते पंहिंजे ज़िक्र सां, पंहिंजी तौहीद सां वालिदैन जो तज़किरो फरमायो आहे। जंहिंमां पहिरियों वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैन इहसाना, त अल्लाह जो इहो फ़ैसिलो आहे त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी इबादत कयो ऐं पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक कयो। ॿी जॻह ते अल्लाह रब्बुल आलमीन वसियत थो करे ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। 3 जॻह ते वरी अल्लाह ताला वसियत थो करे ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहन वफ़िसालुहु फ़ी आमैन अनिश्कुर ली वलिवालिदैक। इन्हनि 3 आयतनि मां असांखे अंदाज़ो इहे थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी तौहीद खां पोइ इंसाननि ते जेको फ़र्ज़ु रखियो आहे उहो पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक करणु, नेक अंदाज़ में पेश अचणु, उन्हनि जी कंहिं बि जाइज़ ख़्वाहिश, मुबाह ज़रूरत जे आॾियां रुकावट न बणिजणु ऐं हर कंहिं क़िस्म जे कमनि में उन्हनि सां ताउन करणु ज़रूरी आहे। वरी गॾोगॾु अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते छा फरमाए थो त अगरि इन्हनि ॿिन्हिनि मां को हिकिड़ो या ॿई तव्हां वटि पोड़ा थी रहनि पोइ उन्हनि सां तव्हांखे नरम अंदाज़ में पेश अचिणो आहे, पंहिंजे कुल्हनि खे अदब ऐं आजिज़ी सां झुकाए रखणा आहिनि ऐं कंहिं बि ॻाल्हि ते तव्हां उन्हनि खे उफ़ नथा चई सघो। उफ़ चई करे अल्लाह रब्बुल आलमीन उफ़ खां वॾा जेके मामला आहिनि जंहिंमें कावड़ सां ॾिसणु, ग़लति अंदाज़ सां ॻाल्हाइणु, गारियूं ॾियणु या मारणु, इहे सभु तमामु कबीरा गुनाहनि में आहिनि। उफ़ चवण बि अल्लाह रब्बुल आलमीन इन खे कबीरा गुनाह में शामिलु कयो आहे। पोइ असांखे अंदाज़ो लॻाइणु खपे त वालिदैन जो केतिरो हक़ आहे पंहिंजी औलाद ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वालिद जे बारे में, वालिदा जे बारे में त चई को हक़ अदा करे ई कोन थो सघे। वालिद जे बारे में चयाईं त केर बि इंसान पंहिंजे वालिद जो हक़ अदा नथो करे सघे, सिर्फ़ु हिकिड़ी सूरत आहे, उहा इहा त उनजो वालिद कंहिं वटि ग़ुलाम आहे, उन ग़ुलाम खे ख़रीद करे यानी पंहिंजे पीउ खे उन जे मालिक खां ख़रीद करे आज़ादु करे त पोइ हक़ अदा थींदो, न त को हद हक़ अदा नथो थी सघे। पंहिंजी माउ जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, साहबी सगोर आया पुछणु लॻा ए अल्लाह जा रसूल, मुंहिंजे मथां सभिनी खां वधीक हुस्न सलूक जो हक़दार केरु आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजी माउ। वरी पुछाईं, चयईं तुंहिंजी माउ। वरी पुछाईं, फरमायो तुंहिंजी माउ, पोइ तुंहिंजो पीउ। 3 चकर वालिदा मोहतरमा जो हक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साहबी खे ॿुधाए त तुंहिंजी सभिनी खां वधीक हुस्न सलूक जो हक़दार तुंहिंजी माउ आहे। एतिरे क़दुरु जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि ज़ालिम खे बददुआ नाहे कई, चाहे उहो केरु बि हुजे, केतिरो वॾो ज़ालिम हुजे, पर चंद मक़ामात ते प्यारे पैगम्बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते लानत कई आहे। उन्हनि मां कुझु माण्हू इहे आहिनि जंहिंमें वालिदैन जा जेके हक़ अदा नथा कनि या उन्हनि ते ज़ुल्म कनि था। पाण पैगम्बर फरमाइनि था त उन माण्हूअ जी नक ख़ाक आलूद थी वञे, मटी में मिलिजी वञे, जंहिं वटि उन्हनि जा वालिदैन ॿई या को हिकु बुज़ुर्गीअ में जॾहिं हुनजी उमिरि वॾी थी वञे उहे उन वटि रहंदा हुजनि ऐं हू उन जी ख़िदमत करे पंहिंजी जन्नत हासिलु न करे सघे। मतिलबु इहो आहे त जन्नत जो रास्तो ऐं जन्नत जो दरवाज़ो जेतिरा बि दरवाज़ा आहिनि उन में को हिकिड़ो दरवाज़ो पंहिंजी वालिदैन जी
ख़िदमत में मौजूदु आहे। जेको इंसान जन्नत हासिल करणु चाहे थो उहो पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे। इहा ॻाल्हि मां दावे सां चवां थो त केरु इंसान बि पंहिंजे वालिदैन जो हक़ अदा नथो करे सघे। शरीयत में असांखे मालूम ई थिए थो, असांखे चयो इहो वियो आहे तव्हां हक़ त अदा नथा करे सघो, पर घटि में घटि पंहिंजे वालिदैन जो दिलि न दुखायो। हाणे सैफुल्ला रहमो मिठी शहर खां सवाल कंदा। डॉक्टर साहब सवाल कंदा त रजब महीने में मुख़्तलिफ़ रिवायतूं पेश कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जी इस्लाम में हक़ीक़त छा आहे? अलाह इहा ॻाल्हि वाज़े कंदो हलां त रजब महीने जी हिकु ई फज़ीलत आहे जेका ईअं चइजे त नुसूस मञा साबित आहे। अलाह ताला क़ुरान मजीद में हराम महीननि जो ज़िक्र त कयो आहे, लेकिन नाला जेके तव्हांखे ॾिना आहिनि से अलाह जे प्यारे पैगुंबर जंहिंमें सबूत मिले थो त क़ुरान खे सम्झण जे लाइ अलाह जे नबी जो फरमान या हदीस सुन्नतिन ताईं ज़रूरी आहे। हाणे उन्हनि में हिकिड़ो महीनो आहे रजब। रजब हुरमत वारो महीनो आहे, इहा ई उनजी फज़ीलत आहे। बाक़ी जेके फ़ज़ाइल ॿुधाया वञनि था उन में जा का बि फज़ीलत कंहिं बि सही हदीस में जा साबित न आहे। पहिरियां ई तव्हांखे 4 हवाला ॾींदुसि। असांजा जयद उलमा या मुहदसीन थी गुज़रिया आहिनि, उन्हनि बाक़ाइदे वाज़े नमूने सां चयो आहे त रजब जी फज़ीलत में का बि सही रिवायत मौजूदु न आहे। जीअं इमाम इब्न रजब रहमहुल्लाह लताइफ़ुल मारिफ़ जे अंदरि, शेख इब्न हजर रहमहुल्लाह उनजो किताब बाक़ाइदा पूरो आहे तबयीनुल अजब बेमा वरद मिन फ़ी फ़ज़ल रजब, पूरो किताब इन मौज़ू ते आहे त हिन में जेके रिवायतूं आहिनि का बि उन रिवायत साबित न आहे। इमाम इब्न क़य्युम जो किताब आहे अल मनारुल मुनीफ़ मौज़ू रिवायत जे बारे में, उन में बि इहा ॻाल्हि कई अथसि। ऐं चोथों आलिम आहे अल्लामा शौकानी रहमहुल्लाह, उनजो किताब आहे सैलुल जरार। इन्हनि चईनि माना मुहदसीन उलमा इहा ॻाल्हि कई आहे त रजब जी फज़ीलत में का बि सही हदीस साबित न आहे। हाणे हिकिड़ी मशहूर हदीस पेश कंदा आहिनि त जीअं अज़कार में क़ुरान जो दर्जो आहे तीअं महीननि जे अंदरि रजब जो मक़ाम मर्तबो आहे। हाणे इहा रिवायत बि मौज़ू रिवायत आहे। छाजे करे? इन जो हिकिड़ो रावी आहे हिबतुल्लाह बिन मुबारक असकती, जंहिंजे बारे में हाफ़िज़ इब्न हजर लिखे थो त इन जो माना हदीस घड़ण वारो मशहूर आहे। मशहूर माना वाज़े हदीस आहे, ठाहींदो हदीसूं, तंहिंजे करे रिवायत मौज़ू आहे, माना हथ ठोकी आहे, गड़ियल आहे। उन खां बि ॿी रिवायत मशहूर आहे त अल्लाह जे नबी फरमाया, हालांकि चवणु न घुरिजे, चयो वियो आहे, माण्हू चवे मजूल जे सीगे सां, त बहरहाल ही अल्लाह जे नबी ॾांहुं मनसूब कंदा आहिनि त रजब अल्लाह जो महीनो आहे, शाबान जेको सुमन आहे त मुंहिंजो महीनो आहे, ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। इन जे अंदरि रावी आहे अबू बकर बिन हसन अन नक़ाश। इमाम इब्न हिब्बान चवे थो इनखे कूड़ो आहे, ऐं हाफ़िज़ बिन हजर रहमतुल्लाह अलैह लिखे थो त इहो जेको सो माना रिवायत जेका सभु मौज़ू आहे, इहो माण्हू मतरूकुल हदीस आहे। इन हदीस खे तर्क कयो वियो आहे, मुहदसीन वरितो ई न आहे। टी रिवायत पेश कंदा आहिनि जेका मशहूर आहे त जंहिं माण्हू रजब जे महीने में रोज़ा रखिया ऐं 4 रकात पढ़ी, उहो तेसि ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसे। हाणे इन जे अंदरि रावी मौजूदु आहे उस्मान बिन अता, इहो बि कूड़ियूं रिवायतूं ठाहिण वारो। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत बि पेश कई वञे थी जेका माना रजब जी फज़ीलत जे हवाले सां आहे त रजब जा जेकॾहिं केरु माण्हू 7 रोज़ा रखे थो त जहन्नम जा 7 दरवाज़ा उनजे लाइ बंदि कया वञनि था। इन जे अंदरि बि हिकिड़ो रावी जेको आहे उस्मान नाले सां, सो माना त रिवायतूं घड़ण वारो, हदीसूं ठाहिण वारो जेको माना रावी आहे। हाणे जेके बि रिवायतूं फ़ज़ाइल जे अंदरि आहिनि तक़रीबन सभु मौज़ू रिवायतूं। असांजी क़ौम खे अल्लाह ताला हिदायत अता फ़रमाए जो उहा असांजी क़ौम सही हदीसूं जॾहिं अचनि थियूं त अल्लाह जा बाना अमल करण लाइ तयारु कोन्हे। केतिरियूं सही हदीसूं मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसो रमज़ान जे बारे में, शाबान जे बारे में, मुहर्रम जे बारे में, या ज़ुल्हिज जे बारे में, उन्हनि जे अंदरि नफ़री रोज़ा रखण जो सबूत मिले थो बिल्कुलु। जीअं आहे माना त पंहिंजो ज़ुल्हिजा जे अंदरि 9 तारीख़ ते, अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त पंहिंजो मुहर्रम जे अंदरि आहे 9 या 10 तारीख़ ते, अहिड़े नमूने शाबान जे अंदरि आहे। हाणे वाज़े हदीसूं मौजूदु आहिनि, अलाह जा बाना उन ते अमल करण लाइ तयारु कोन्हनि। ऐं अहिड़ियूं रिवायतूं पेश कयूं वञनि पियूं जेके सरासर घड़ियल आहिनि ऐं मुहदसीन उनखे रद्द करे छॾियो आहे। तंहिंजे करे रजब जी फज़ीलत में सिर्फ़ु हिकु शइ साबित आहे त उहो हुरमत वारनि महीननि मां हिकु महीनो आहे। बाक़ी फज़ीलत जे अंदरि त के रोज़ा रखिया वञनि या ख़ासि निमाज़ूं पढ़ी वञनि या का सलात रग़ाइब पढ़ंदा आहिनि, जुमे जी राति पहिरियों जुमो जेको ईंदो आहे उन जी राति पढ़ंदा आहिनि, इन मां का बि शइ जेका साबित कोन्हे। इहे सभु बिदात आहिनि। अल्लाह ताला असांखे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे दादू मां इमरान जितो ई सवाल कनि था, शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब सवाल कनि था त मुड़ुस जे मना करण जे बावजूदि घरवारीअ जो पंहिंजे माइटनि सां मिलणु
ऐं पंहिंजे वालदेन जे घर वञणु कीअं आहे? इहो इंतिहाई अहम सुवाल आहे ऐं दौर हाज़िर जी हिकिड़ी सम्झो वॾी ज़रूरत आहे इहा शइ सम्झणु, छो जो इन बुनियाद ते खोड़ सारा मामलात बिगड़ंदे नज़र अचनि पिया। त इन मामले में ॿिनि शयुनि खे साम्हूं रखणु घुरिजे। सभ खां अव्वल त जेको मर्द रोके थो, पहिरियां त उहो ॾिसनि त उहो कहिड़े बुनियाद ते रोके थो। सभ खां अव्वल त उन खे इन क़दम खां रुकिजी वञणु घुरिजे, छो त इन मामले में शरीयत मुतहरात असांखे इहा तालीम ॾिनी आहे त औरत अगरचे उन जा वालिदैन काफ़िर छो न हुजनि, तॾहिं बि हुकमात उहा पंहिंजे वालिदैन सां जोड़े रखंदी। हदीस किताब सही बुखारी में किताबुल हिबा में बाब हदियतुल मुशरिकीन में इमाम साहब जेका हदीस मुबारक आंदी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा अस्मा बिनते अबी बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा जन खे फरमाइनि था तुंहिंजी अमर जेका काफ़िरा मुशरिका आहे, बल्कि ॿार हदीस में आहे त काफ़िरा मुशरिका हुजण सां गॾोगॾु इस्लाम जी कट्टर मुखालिफ़ आहे। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खे वरी बि फरमाइनि था सिली उम्म की, तूं पंहिंजे अमर सां जोड़े रखजांइ, सिले रहमी उन सां कजांइ। हाणे हिकिड़ी सोचण जोगी इहा हिकिड़ी काफ़िर आहे, जॾहिं त कुफ़ुर ऐं शिरक इस्लाम जी रूह में सभिनी जुर्मनि खां वॾो जुर्म आहे। बेशुमार अहादीसन अय्यु ज़म्बि अकबर इंदल्लाह, मुख़्तलिफ़ रिवायात आहिनि जिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुफ़ुर खे शिरक खे सभिनी गुनाहनि में वॾो अकबरुल कबाइर करार ॾिनो आहे। हाणे हिकिड़ी औरत जे वालिदैन में या अमड़ में उहो गुनाह बि मौजूदु आहे, तंहिं हूंदे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन औरत खे जुड़ण जो हुकम ॾिनो आहे। त हाणे हिकु कलमे पढ़ण वारो मुसलमान इन क़दम खणण खां पहिरियां सोचे त हू केॾो जेको हुनखे शरीयत हिकिड़ो हक़ ॾिनो आहे अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, त मर्द औरतुनि ते हाकिम आहिनि, हू इन हाकिमियत जो केॾो ग़लति जेको सो कमु पियो वठे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े मामलात में जॾहिं जोड़ण जो हुकम ॾिनो आहे त ही कहिड़ा बि उज़ुर ऐं सम्झो माक़ूल बहाना पेश करे, पर तॾहिं बि इन उज़ुर खां घटि आहिनि, पर इन उज़ुर जे बावजूद बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जोड़ण जो हुकम ॾिनो आहे। हिन में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त अहिड़े कमु करण वारे मर्दनि खे मुहतात रहणु घुरिजे, हैसियत मुसलमान जे उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाकीज़ा तालीम मां रहनुमाई वठी करे क़तन तौर ते इन अमल खां परहेज़ करणु घुरिजे। अच्छा, इन में वरी हिकिड़ो ॿियो पहलू बि आहे, ठीकु आहे, हिकिड़ो मर्द आहे, उन ते शैतान सवार आहे या उन जा जज़्बात सम्झो थो काबू में न पिया अचनि, हू इन ॻाल्हियुनि खे सम्झण जे बावजूद इन ग़लती जो इर्तिकाब करे थो, त हाणे इन सूरत में वरी औरत खे इन पासे शरई तालीम मौजूदु आहे त अहिड़े मामले में सबर खां कमु वठे, बावजूद हक़ ते हुअण जे ॾिसे थी त मुंहिंजो मुड़ुसु ग़लती ते हे, तॾहिं बि हुनखे खपे त हू सबर खां कमु वठे। अहिड़े मौक़े ते सबर करणु वॾी सआदत आहे। हदीस किताब सुनन अबी दाऊद में किताबुल अदब में इमाम साहब बाब क़ाइम कयो बाब क़स्मिल ग़ैज़, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो माण्हू हक़ ते हुजण जे बावजूद बि पंहिंजो पाण खे पोइते करे थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो माण्हू जेको हक़ ते हुजण जे बावजूद पाण खे घटि करे थो, अहिड़े माण्हू जे लाइ अल्लाह ताला जे तरफ़ां जन्नत जी बिशारत आहे। हाणे हिकिड़ी अहिड़ी औरत आहे जेका सम्झे पई मूंसां ज़्यादती आहे, बेवाजिबी आहे, मुंहिंजे मर्द खे ख़ावंद खे शरीयत जो हक़ ई नाहे ॾिनो, ही ख़ामख़ा ग़लति कमु पियो करे, इन हक़ाइक़ खे ॼाणण जे बावजूद हू पंहिंजो पाण खे हक़ ते हुजण जे बावजूद घटि करे थी, सबर करे थी, त इनशाअल्लाह उन जे लाइ आख़िरत में जन्नत आहे, अल्लाह ताला जो रज़ामंदो आहे। ऐं इनशाअल्लाह अहिड़ी औरतुनि खे अल्लाह ताला ज़िंदगी में सुहिणा सिला अता कंदो, अहिड़ियुनि औरतुनि जा दुनिया में बि घर आबाद रहंदा। इन जे बजाए जेकॾहिं औरत जज़्बात खां कमु वठे, मर्द त ग़लती कई पर अॻियां वरी औरत बि जेकॾहिं ग़लती करे, टकराव जो माहौल पैदा थिए त छा थींदो, घर ख़तमु थी वेंदा। नफ़रतूं अॼु इहे सभु शयूं असांजे माशरे में मौजूदु आहिनि। त उन करे ॿई ॻाल्हियूं मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयूं। अव्वल त मर्दनि खे अलाह खां ॾिजणु घुरिजे, का ॿी सज़ा तजवीज़ कनि जेका शरन तौरु जाइज़ हुजे, इहा सज़ा क़तन तौरु उन जो इंतिख़ाब न कनि। जेकॾहिं उहे ग़लती कनि था त वरी औरतुनि खे अलाह जी रज़ा ख़ातिर कड़ो ॾुकु पीअणु घुरिजे ऐं उहे पंहिंजे रब खे राज़ी करण ख़ातिर सबर कनि। इनशाअल्लाह उन्हनि खे दुनिया आख़िरत में हिन जो ज़रूरु सिलो मिलंदो। वॾी महिरबानी, जज़ाकुमुल्लाह खैरन। फातिमा सवाल करे थी जाम शुरे खां, साईं अब्दुल समद साहब सवाल कनि था त 22 रजब जे ॾींहुं कूंडनि जी कहिड़ी हक़ीक़त आहे? जी, 22 रजब जे हवाले सां इहा जेका बिदअत आहे इहा 14वीं सदी हिजरी में शुरू थी आहे ऐं दास्तान अजीब जे नाले सां हिकिड़ो रिसालो लिखियो वियो, जंहिंमें हिकिड़ो ख़्वाब जेको इमाम जाफ़र सादिक रहमहुल्लाह जेको अहले बैत जो शहज़ादो आहे उन ॾांहुं मंसूब आहे, त उहो ख़्वाब में कंहिं शख़्स खे अचे थो ऐं चवे थो
त मुंहिंजा 22 रजब ते तूं कुंडा जेकॾहिं कंदे त उन खां पोइ इहे नज़र जे तौर ते मुंहिंजे नाले ते कर ऐं जेका तूं दुआ घुरंदे तुंहिंजी दुआ क़बूल थींदी। जेकॾहिं दुआ क़बूल न थिए त पोइ क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो हथु हूंदो ऐं मुंहिंजो गिरेबान हूंदो। त इहो हिकिड़ो ख़्वाबु आहे जेको घड़ियो वियो ऐं वाज़े रहे त 14वीं सदी हिजरी में इहो ख़्वाबु घड़ियो वियो। उन खां पहिरीं इन जो को वजूद कोन्हे। ख़्वाब जे तालुक़ सां बि इहा ॻाल्हि सम्झणु खपे त ख़्वाबु जेको नबियुनि जो आहे उहो वही थिए थो, बाक़ी ॿिए कंहिंजो ख़्वाबु उहो हुजत नथो बणिजी सघे। पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे हिन में त इमाम जाफ़र सादिक जेको अहले बैत मञा आहे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान मां, उन जे बारे में असां इहो सोचे सघूं था त उहो कंहिंखे इहो चवे त मुंहिंजे नाले ते तव्हां नज़र ऐं न्याज़ ॾियो। हालांकि हर माण्हू असां मञा इहो सम्झे थो त नज़र ऐं न्याज़ इहा हिकु इबादत आहे ऐं इहा अल्लाह जे लाइ ख़ासि आहे। त ईअं कीअं थो थी सघे त इमाम जाफ़र सादिक जेको अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान मां आहिनि उहो ईअं चवनि त मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजे नाले ते नज़र ऐं न्याज़ ॾियो। ऐं टीं ॻाल्हि इन में इहा पेशनगाह हुजणु खपे, सोचियूं त 22 रजब जो इमाम जाफ़र सादिक सां कहिड़ो तालुक़ु आहे। उन ॾींहुं न उन जी विलादत थी आहे ऐं न वफ़ात थी आहे। पर जॾहिं असां थोरो गहराई सां ॾिसंदासीं त सहाबा जे दुश्मननि जी इहा हिकिड़ी साज़िश मालूम थिए थी, जंहिंमें उन्हनि 22 रजब खे छो इख़्तियार कयो। उन जे करे जो मशहूरु सहाबी ख़ालुल मुमिनीन सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वफ़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं उनखे उन्हनि इहो ॾींहुं इख़्तियार कयो। त हैरत उन्हनि माण्हुनि ते थिए थी जेके पाण खे अहल सुन्नत ॾांहुं मनसूब कनि था ऐं उहे हिन कुंडनि जी बिदअत में मुलविस नज़र अचनि था। त असांखे सोचणु खपे, ॾिसणु खपे त हीअ बिदअतूं असांखां छा कराए रहियूं आहिनि ऐं सहाबा सां मुहबत असांजे ईमान जो हिसो आहे। ऐं इन खां सवाइ इहा ॻाल्हि बि मालूम थी त इहो हिकिड़ो शिरक आहे त ग़ैरुल्लाह जे नाले ते नज़र न्याज़ ॾियणु, इहे कुंडा करणु। त मालूम थियो त इन जो दीन सां को ताल्लुक़ कोन्हे। दीन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में मुकमल थी वियो। सहाबा अमली तौर ते उहो असांजे साम्हूं दीन ते अमल करे ॾेखारियो ऐं उन खां पोइ जा जेके मामला आहिनि इहे बिदअत आहिनि ऐं गुमराहियूं आहिनि। इमाम जाफ़र सादिक जी ज़िंदगी में बि इहे कुंडा कोन थिया। इहे 14वीं सदी हिजरी जी बिदअत आहिनि, लिहाज़ा हर मुस्लमान खे उन खां बचणु खपे। महविश अबड़ो कराची खां सवाल करे थी। शेख जमशेद साहब सवाल कनि थियूं त तलाक जो इख्तियार मर्द खे ई छो आहे? हिन ॻाल्हि खे ईअं सम्झणु घुरिजे सभिनी काग में त हीउ अल्लाह ताला जो हिकिड़ो हुकुम आहे त सभु सवालनि जा जवाब मिली था वञनि। बहरहाल मज़ीद तफ़सील अगरि खपे त अल्लाह ताला जो क़ुरान में वाज़े फ़रमान मौजूदु आहे। जीअं साईं शबीर अहमद जमाली साहब पंहिंजे जवाब में इरशाद फरमायो, अल्लाह ताला जो फ़रमान अर्रिजालु क़व्वामून अला निसा, त मर्द जेके आहिनि उहे मायुनि जे मथां हुकुमरान आहिनि, हाकिम आहिनि बहसियत मुर्स जे। उन जी अल्लाह तबारक व ताला पाण हिकमत बि बयानु फरमाई, बिमा फ़द्दलल्लाहु बाअदहुम अला बाज़, त जीअं अल्लाह ताला जंहिंखे चाहे फ़ज़ीलत ॾियणु अल्लाह ताला उनखे फ़ज़ीलत ॾींदो आहे। इन मामले में अल्लाह तबारक व ताला मर्दनि खे फ़ज़ीलत ॾिनी आहे त अल्लाह ताला उन जे हथ में इहा शइ ॾिनी आहे त उहो तलाक ॾींदो। ॿी हिकमत अल्लाह से पाण इन आयत में छा फरमाई, व बिमा अनफ़क़ू मिन अम्वालिहिम, त छो त उन जा नान नफ़क़ा माई जा सभु ख़र्च, इलाज जा हुजनि, खाइण पीअण जा, रहाइश जा, उहे सभु ज़िमेदारी आहे मर्द जे मथां। त इहे 2-3 हिकमतूं अहिड़ियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों त अल्लाह जो हुकुम आहे त उन जे अॻियां पोइ को बि जवाबु नथो ठही सघे। नंबर ॿियो त अल्लाह तबारक व ताला मर्द खे हाकिम ठाहियो आहे। नंबर 3 अल्लाह ताला उनखे इहा फ़ज़ीलत ॾिनी आहे। ऐं नंबर 4 हू ख़र्च करे थो इन जी माइयुनि जा, तमामु घरवारियुनि जा इख़राजात, नान नफ़क़ा, इहे सभु शयूं। इहे सवाल उहे मायूं कंदियूं आहिनि या माशरे में इहो सवाल ओॾीमहिल जनम थो थिए त जंहिं महिल चवंदा त मर्द ऐं औरत में बराबरी हुजे, या उहे सम्झंदा आहिनि त नाउज़ु बिल्लाही हुकुम कंहिं ज़ुल्म ते जेको आहे उहो क़ाइमु आहे। जॾहिं त असांखे ईमान हुजणु खपे त अल्लाह तबारक व ताला जो को बि हुकुम अदल खां सवाइ न आहे। अगरि अल्लाह ताला कंहिंखे दोज़ख में विझे थो तॾहिं बि अदल ते, अगरि अल्लाह ताला कंहिंखे फ़ज़ीलत ॾिए थो, कंहिंखे घटि करे थो, इहा बि जेका आहे अल्लाह ताला जो अदल आहे। त इन ते ईमान आणणु घुरिजे। नंबर ॿियो, अगरि अक़ली केरु सवाल पुछे त असां क़ुरान हदीस खां
पोइ अगरि पुछूं त अक़ली छा हिन में हिकमत आहे, त असां ॾिसूं था त मुआशिरे में औरत हिकिड़ी कमज़ोर रही आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि हुनखे नाक़िसातुल अक़ल यानी अक़ल जे मामले में मर्द खां घटि आहे, अक़लबंदीअ में मर्द खां घटि आहे। इन जा कई दलाल असां ॾेई था सघूं। नंबर ॿियो, औरत जेका आहे उहा मुतासिर थी वेंदी आहे जल्दी, कंहिं बि मामले में जल्दी गुस्से में बि अची वेंदी, जल्दी जवाब बि ॾींदी, पंहिंजी अथॉरिटी खे चैलेंज बि कराईंदी आहे। पोइ अल्लाह तबारक व ताला हिन मामले में बतौर शफ़क़त औरत जो हक़ महफ़ूज़ कयो आहे। कॾहिं ही अथॉरिटी खे चैलेंज कंदे मर्द जी अथॉरिटी की तरह चैलेंज कंदी त नुक़सानु इन खे थींदो। अगरि मर्द इन खे तलाक ॾेई छॾे ॾे, पोइ मुआशिरे में इन जो हिकिड़ो जेको मिज़ाज आहे, हिकिड़ो जेको रुतबो आहे, उहो घटि थी ईंदो। ॿिए नंबर ते औरत जज़्बाती आहे, उहो जल्दी मायूस थी वेंदी आहे। त जल्दी ॻाल्हियुनि ते, नंढी ॻाल्हियुनि ते, नंढे मामलनि ते उहा तलाक घुरे वठंदी या तलाक ॾेई छॾींदी, त मुआशिरे में हिकिड़ो फ़साद बपा थी वेंदो, औलाद रुली वेंदी, घरवारा घर जा मुआशिरा तबाह थी वेंदा। तंहिं करे रब्बुल आलमीन जेको रहीम आहे, रहमान आहे, उन इहा ॻाल्हि मर्द खे ॾिनी आहे। इन जा कई ॿिया बि दलाइल आहिनि। अलाह ताला क़ुर में जॾहिं बि तलाक जो हुकुम ॾिनो आहे या तलाक जो तज़किरो कयो आहे, उन जो इशारो रब्बुल आलमीन मर्द ॾे कयो आहे। वइन आज़म तलाक बियदिही उक़दतुन निकाह, त निकाह जी जेका ॻंढ आहे उहा मर्द जे हथ में आहे। अगरि पोइ बि औरत खे इत्मिनान न आहे त हू अल्लाह जे हिन हुकुम खे मञे त रब्बुल आलमीन पोइ बि औरत खे खुला जो हक़ ॾिनो आहे। अगरि हू तलाक नथी ॾेई सघे या नथी वठी सघे, पोइ हुन वटि खुला जो दरवाज़ो मौजूदु आहे। अगरि हू कंहिं बि मुसीबत, कंहिं बि परेशानी में आहे, जंहिंखां हू जान छॾाइण थी चाहे, त खुला वठी वञे, अलाह से हुनखे हक़ ॾिनो आहे। पर तलाक ते ई एतिराज़ करण जो मक़सदु इहो सम्झ का ॿाहिरि आहे। इन खे माण्हू इन ॻाल्हि ते सम्झे थी अल्लाह ताला जो फज़ल आहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे, ऐं हीअ असांजे लाइ ख़ैर ई ख़ैर आहे। त रब्बुल आलमीन अगरि मर्द जे हथ में इहा तलाक रखी आहे, पोइ इन मामले खे अगरि केरु चैलेंज थो करे, उहो इनडायरेक्टली रब्बुल आलमीन जे हुकुम खे चैलेंज थो करे, जेको इंसान जे ईमान खे बि ख़तरे में विझी थो सघे। वल्लाहु आलम। शेख साहब, हीअ अॻिते सवाल कंदियूं त ज़ाल खे टिराइण जे ख़ातिर अदी या अमा जो लफ़्ज़ चवणु कीअं आहे? छा अहिड़नि लफ़्ज़नि सां तलाक वाक़ई थी वेंदी आहे? इन जो जवाबु ईअं आहे त अगरि नीयत आहे, हिकिड़ो इस्लाम में हुकुम आहे, हिकिड़ो इस्लाम में मामिलो आहे, जीअं तलाक खुला आहे, ईअं ज़िहार जो हिकिड़ो मामिलो आहे। त ज़िहार जेको हराम आहे, त केरु पंहिंजी घरवारीअ खे बतौर सज़ा तो मुंहिंजी निकाह में बि रहे ऐं मां हुन सां घरवारी वारा मामला न कयां, पोइ हुनखे चवे त मां तूं हाणे मुंहिंजी मां अॼु खां पोइ, या तूं मुंहिंजी भेण वांगुरु रही, पोइ इहो ज़िहार आहे बतौर नीयत, हुनजी नीयत शामिल हुजे। छो त इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतनि ते आहे। अगरि हुनजी नीयत इहा आहे सज़ा ॾियण जी ऐं छॾण जी ऐं हुन खां दूरि रहण जी, पोइ त इहो ज़िहार आहे, इहो हराम आहे। पोइ बि निकाह कोन थो टुटे, पर छा आहे त वापसी जी जेका राह आहे उहा रब्बुल आलमीन कफ़ारे में रखी आहे, त हिनखे कफ़ारो ॾियणो पवंदो। बहरहाल निकाह पोइ बि कोन थो टुटे। हराम कमु कयो अथसि, हराम कमु करण जी सज़ा मर्द जे मथां इहा आहे तो या त कंहिं ग़ुलाम खे ख़रीद करे आज़ादु कंदो, या 2 महीननि जा मुस्तक़िल 60 रोज़ा रखंदो, या 60 मिसकीननि खे मानी खाराईंदो। अगरि नीयत आहे ऐं बतौर सज़ा जे या गुस्से में अची करे हुन पंहिंजी घरवारी खे चयो त अॼु खां पोइ तूं मुंहिंजी माउ आई या मुंहिंजी भेण आई, पर अगरि बतौर मुहबत ऐं बतौर मज़ा अचे थो, त वल्लाहु आलम इहो बि जाइज़ न आहे, मुनासिबु न आहे त केरु पंहिंजी घरवारीअ खे माउ या भेण चए। पर बहरहाल इन सां न को ज़िहार थींदो ऐं न को निकाह टुटंदो, निकाह बरक़रार आहे। बहरहाल इन माण्हू खे तौबा करणु खपे ऐं आइंदा अहिड़ा अल्फाज़ चवण जे बजाए उहे अल्फाज़ इंतिखाब करे जेके घरवारी लाइ मुनासिबु आहिनि। वल्लाहु आलम। जज़ाकुमुल्लाह खैरन, वॾियूं महिरबानियूं। हाणे अमीर हमज़ा कंडियारो खां सवाल कनि था, शेख हाफ़िज़ मोहम्मद शबीर साहब सवाल कनि था त इस्लाम में वसीले या वास्ते जी छा माना आहे? छा कहिड़ो वसीलो सही आहे? लुग़त जे किताबनि में लफ़्ज़ वसीला जी जेका माना कई वई आहे, लिसानुल अरब में, ताजुल उरूस में, दीगर कुतुब में, मा युतक़र्रबु बिही इलल ख़ैर, जंहिंजे ज़रिए माण्हू ख़ैर ऐं भलाई जे वेझो थिए या उनखे वेझो करे। शरीयत इस्लाम में दुआ जे अंदरि वसीलो इन में मुराद इहो आहे त उहो कमु करणु या उहे कलिमात चवणु जंहिंजे नतीजे में इंसान जी दुआ अल्लाह ताला जे दर ते क़बूल पवे, क़बूलियत जो सबबु उहे कलिमात बणिजनि या उहो फ़ेल बणिजे। त इन मामले में शरीयत मुतहरा जे अंदरि 3 क़िस्मनि जे वसीलनि खे जाइज़ करार ॾिनो वियो आहे, बल्कि जाइज़ छा बल्कि बहितर हुकुम ॾिनो वियो आहे त हाणे खां कमु वठो, पंहिंजी दुआनि खे क़बूल करायो। उन में पहिरीं शइ फलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदउहु बिहा,
अल्लाह पाक खे पाकीज़ा नालनि जो वसीलो ॾेई करे दुआ घुरूं, तूं केॾो रहमान आहे, रहीम आहे, गफ़ार आहे। या उन खां पोइ ॿी शइ आहे त इंसानु पंहिंजे नेकियुनि जो वसीलो ॾे, को हुन इख़लास सां नेकी सां को कमु कयो आहे, उन अमल खे अल्लाह ताला जे हुज़ूर पेश करे मौला करीम हिन अमल जेको मूं तुंहिंजी ख़ालिस रज़ा ख़ातिर कयो आहे, इन जे सदके मुंहिंजे मामलात खे हल कर। हदीस किताब सही बुखारी में किताब अहादीसिल अंबिया में बाबु हदीसिल गार में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गार वारनि जो हिकिड़ो किस्सो ज़िक्र कयो। 3 गार वारा हुया जेके गार जे अंदरि बंदि थी विया। पोइ उन्हनि उन मौक़े ते इहो सम्झो त मसइले जो हल अल्लाह पाक जी मदद सां आहे। पोइ उन अल्लाह पाक खां मदद जॾहिं घुरी त मुख़्तलिफ़ अमलनि जा वसीला ॾेई करे घुरी त इंसानु अल्लाह ताला जे हुज़ूर दुआ घुरे, मौला करीम मुंहिंजो हीउ अमल आहे, इन अमल जो तोखे वसीलो ॾियां थो त मुंहिंजे मामले खे हल कर। या अमल जो हिकिड़ो वसीलो हिन तरह आहे जो इंसानु ईअं त न चवे पर को अमल करे, इरादो इहो हुजे त मुंहिंजो इहो अमल करणु इन लॻे त इन अमल जे सदके अल्लाह पाक मुंहिंजी दुआ क़बूल करे। जीअं हदीस किताब सही मुस्लिम में किताब फ़ज़ाइल क़ुरान में सूरह फ़ातिहा जी फ़ज़ीलत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, तव्हां मां अगरि को माण्हू पंहिंजी दुआ जे अंदरि सूरह फ़ातिहा पढ़े थो ऐं उन सां गॾु सूरह बकरा जूं आख़िरी आयात पढ़े थो त अल्लाह पाक उन जी दुआ खे क़बूल कंदो। यानी कि कंहिं अमल जे ज़रिए इंसानु अमल जो वसीलो पेश करे पंहिंजी दुआ खे क़बूल कराए। या इन खां पोइ टीं शइ इहा बि आहे जाइज़ वसीले जी त इंसान कंहिं नेक साले माण्हू खां दुआ घुराए। याकूब अलैहिस्सलाम जे पुटनि चयो या अबा नस्तग़फिर लना, बाबा सी तव्हां, हालांकि पाण बि दुआ घुरी सघिया पे पर पंहिंजे पीउ जी दुआ जो वसीलो वठनि पिया, बाबा तव्हां अल्लाह ताला जे हुज़ूर असांजी माफ़ी जो सुवाल कयो। या ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम जन हदीस किताब सही बुखारी में किताबुल जुमा में अद्दुआ अलल मिंबर त नबी करीम अलैहिस्सलाम जन जुमे जो ख़ुतबो ॾेई रहिया, हिकिड़ो माण्हू अचे थो, अची करे चए थो साईं बरसाति जी ज़रूरत आहे, दुआ घुरो। त नबी करीम अलैहिस्सलाम जन जेको सो दुआ घुरी। या हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब सलात में इमाम साहब बाब कयान के बाब सलातिल हाजा, त अहिड़े तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस अचे थी त उस्मान बिन हुनैफ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे गुज़ारिश कई त मुंहिंजे लाइ दुआ घुरो। त माना इहे 3 वसीला शरीयत मुतारा में साबित आहिनि। इंसानु पंहिंजे अमल जो वसीलो पेश करे, अल्लाह पाक जे पाकीज़ा नालनि जो वसीलो ॾेई करे पंहिंजे मामले खे रब जे हुज़ूर पेश करे। या 3 वसीलो इहो आहे त इंसानु कंहिं नेक साले खां पंहिंजे लाइ दुआ घुरे। इन 3 वसीलनि खां अलावा कंहिं बि वसीले जी साबिती क़ुरान सुन्नत में कान्हे का। अगरि को 3 वसीलो वठे थो, मिसाल जे तौर ते असांजे माशरे में शख़्सियात जो वसीलो वरितो वेंदो आहे, गुज़री वियूं या उन्हनि जो या मौजूदु आहिनि पर असांजे साम्हूं कोन्हनि, असां लाइ दुआ न पिया घुरनि, या मुस्तक़बिल में ईंदा इमाम महदी उनजे लाइ वसीलो, त यादि रहे त कंहिं बि शख़्सियत जो वसीलो इस्लाम में कोन्हे को। ॾिसो न, जेकॾहिं कंहिं ग़ैर मौजूदु शख़्सियत जो वसीलो जाइज़ हुजे त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जन जी हदीस मुबारक ते गौर कयो। जॾहिं सैयदना उमर जे दिलि में त सभ खां घणी मुहबत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात सां आहे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल ईमान में इमाम साहब बाब कयान के बाब हुब्बिर रसूल मिनल ईमान, हदीस मुबारक आनो सैयदना उमर फरमाइनि था अल्लाह जे प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मूंखे जान खां वधीक प्यारा आहियो, एॾा सचा मुहिबन। पर एॾी वॾी सची मोहब्बत जे बावजूदि तव्हां हदीस किताब सही बुखारी में किताबुल इस्तिस्का में तव्हां बाब खोलियो, बाब सुआल नास, तव्हांखे हदीस मिलंदी त जॾहिं मदीने में कहत पियो, बरसाति न पई पवे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सलात इस्तिस्का जे लाइ दुआ जो इरादो कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चाचे अब्बास खे अॻियां कयो ऐं दुआ में छा फरमायो, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु बि नबीक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौला करीम असां अॻु में जॾहिं वसीलो तलब कंदा हुआसीं त अॻियां नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात खे कंदा हुआसीं, पर हाणे उहा ज़ात मौजूदु कोन्हे। अॼु असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चाचे खे आंदो आहे। हाणे 2 मिंटनि जे लाइ सोचिजे, अगरि कंहिं फ़ौत शुदा शख़्सियत जो वसीलो जाइज़ हुजे हा त सैयदना उमर एॾी नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात सां मुहबत करण वारा छो न वरितऊं, हिकिड़ी वाज़े वॾी ॻाल्हि आहे। या कंहिं ॿिए नबी कंहिं सिद्दीक़ शहीद जो वसीलो जाइज़ हुजे हा त सैयदना उमर कंहिं न कंहिंजो वसीलो वठनि। हालांकि सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जेके सिद्दीक़ न बल्कि सिद्दीक़ अकबर आहिनि, उन्हनि जो वसीलो कोन वरितो अथऊं। त इहे सभु ॻाल्हियूं दलालत कंदियूं सैयदना उमर जहिड़ो अहले इल्म माण्हू। हदीस किताब सही बुखारी में किताब रुया में बाबुल इल्म में हदीस मुबारक मौजूदु आहे त उम्मत में सभ खां वॾो आलिम सैयदना उमर आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, पर उन शख़्सियत मौजूदु सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वसीलो वरितो, उन्हनि खां दुआ कराई। या वाज़े नशे जी दलील है त कंहिं बि फ़ौत शुदा या कंहिं ज़िंदा शख़्सियत ॿिए पासे मौजूदु आहे या उते मौजूदु आहे, उन जो वसीलो पेश कजे त हिन जे करे मौला करीम मुंहिंजी दुआ क़बूल कर, इहा शइ साबित कान्हे का। हा, बाक़ी इन मामले में जेके रिवायत पेश कयूं वञनि थियूं, असांजे माशरे में वॾो फ़ुक़दान त इन शइ जो आहे, हर शइ जी तहक़ीक़ आहे, दीन जी तहक़ीक़ कान्हे का।
उन मामलात में दलाइल जो तक़ाबुल कोन थो कयो वञे, जेके रिवायतूं पेश कयूं वञनि थियूं। हाणे इन मामले में काफ़ी माण्हू रिवायत पेश कंदा आहिनि, जेका मूं हाणे तव्हांजे साम्हूं रिवायत पेश की सुनन इब्न माजा जे हवाले सां, किताब सलात बाब सलातिल हाजा, त सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु, उस्मान बिन हुनैफ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां दुआ घुराई। हाणे माण्हू चवंदा आहिनि ॾिसो बाबा उन्हनि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वसीलो वरितो, बाबा उहो त मौजूदगी में वरितो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साम्हूं दुआ बि कराइनि पिया, ऐं दुआ कराईंदे पाण करीम दुआ कनि पिया, ऐं सैयदना उस्मान बि हिन तरह दुआ घुरनि पिया त या अल्लाह ही जेका दुआ मुंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घुरनि पिया, इहा दुआ मुंहिंजे हक़ में क़बूल कई वञे। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिं बि फ़ौत शुदा जो वसीलो कोन्हे वरितो। या काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त अल मुअज्जमुल कबीर लितबरानी में हदीस आहे, सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वसीलो वरितो, जॾहिं जन्नत मां कढिया विया, उन्हनि फरमायो रफ़अतु रसी इला अर्शिक रअयतु फ़ीहि मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस ॾसी वञे थी त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वसीलो ॾेई करे दुआ घुरी, जंहिंजे नतीजे में उन्हनि जी तौबा क़बूल कई हुई। हालांकि हदीस जे रावियान में हिकिड़ो रावी अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम आहे, जिनखे मुहद्दिसीन उम्मत ज़ईफ़ नाक़ाबिल एतमाद करार ॾिनो आहे। अहिड़े माण्हू जी रिवायत के पेश करणु ऐं सैयदना उमर जहिड़े अज़ीम साहबी जे फ़हम खे तर्क करणु, दीगर अहादीस खे तर्क करणु, इहो इंसाफ़ जो कमु त कोन्हे को। या काफ़ी माण्हू वरी कंहिं जॻह जो वसीलो वठंदा आहिनि, क़बर जो, कंहिं जंहिं जॻह खे उहो पंहिंजे मामले में बहितर सम्झनि था, हालांकि कंहिं बि जॻह जो वसीलो ॾेई करे दुआ घुरणु ग़लति आहे। त हिन जॻह जो वसीलो तोखे थो ॾियां। इन मामले में जेका रिवायत पेश कई वञे थी आम तौर ते इमाम दारकुतनी इमाम दारमी रहमहुल्लाह पंहिंजे सुनन दारमी जे अंदरि मुक़दमे में हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, मा अकरम अल्लाहु नबी सल्लम, उते हदीस मौजूदु आहे जेका पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अज़वाज मुतराद मनसूब आहे। माशा फरमाए थी जॾहिं मदीने पाक में मींहुं न पवंदो हो त पोइ मदीने जा माण्हू हीअं कंदा हुआ, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक जे मथां खां दरी वग़ैरह हूंदी उहा खोले छॾींदा हुआ, पोइ उन ते नज़र जॾहिं आसमान जी पवंदी हुई, अल्लाह पाक राज़ी थींदो हो ऐं मींहुं वसणु शुरू थी वेंदो। हालांकि इन हदीस खे जेके माण्हू बुनियाद बनाए करे क़बर मज़ार या जंहिं जॻह खे बहितर सम्झंदा वसीलो बणाइनि था, उन वरी ग़लतफ़हमी आहे, छो त हदीस ई सही साबित कोन्हे। इन जे रावियान में अबू नोमान मोहम्मद बिन फाज़िल अल आरिम, जेका आख़िर में उमिरि में इख़्तिलात जा शिकार थी विया हुआ, ऐं का बि सराहत कान्हे का दी हदीस उन इख़्तिलात खां अॻु पेश कई आहे या बाद में। इन खां अलावा इन हदीस में ॿियूं बि खोड़ सारियूं इल्लतूं मौजूदु आहिनि जेके इन शइ ते दलालत कनि थियूं त कंहिं बि जॻह जो वसीलो वठणु जाइज़ कोन्हे को। त इन ईअं सम्झो त जेके टे वसीला मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कया, सम्झो त अल्लाह पाक जे नालनि जो वसीलो या नेक अमल जो वसीलो या उन खां पोइ टी शइ कंहिं नेक माण्हू साले खां दुआ घुराइण वारो वसीलो। इन खां अलावा जेके वसीला पेश कया वेंदा उन्हनि जे मामले में जेके बि रिवायतूं पेश कयूं वञनि थियूं, इंसाफ़ जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि मां का बि रिवायत दलील जे दर्जे खे कान थी पुछे। त इन मामले में सही दुरुस्त मबनी बरहक़ ॻाल्हि इहा ई आहे, सिर्फ़ु इहे टे सूरतूं आहिनि वसीले जूं जेके जाइज़ आहिनि। इन खां अलावा को बि माण्हू कंहिं ॿिए वसीले जो इंतिख़ाब करे थो, यादि रहे त उन अहिड़ी शइ जो इंतिख़ाब कयो जंहिंजी तालीम न अल्लाह हकमुल हाकिमीन ॾिनी, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिनी। उन माण्हू खे खपे त अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर अल्लाह जी ॾिनल तालीम ते इक्तिफ़ा करे, बाक़ी का राह वठंदो त इहा सरासर गुमराही आहे। अल्लाह पाक मान में रखे। रज़ा नोड़ियो बदीन खां सवाल कनि था, हाफ़िज़ साहब तव्हां खां सवाल कनि था त असां वटि कंहिंजे मरी वञण ते ईअं थींदो आहे त मयत खे सुवाह पहुचाइण जे ख़ातिर मुख़्तलिफ़ ॾियारनि ते मुख़्तलिफ़ खाधनि जो इंतज़ाम कयो वेंदो आहे, जीअं टीजो आहे, जुमाणो आहे, सताणो आहे, चालीहो आहे। त इन जे बारे में इस्लाम जी हक़ीक़त छा आहे? इन में इहो चई सघिजे थो त वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे जो असांजा मुस्लमान जेके सो अलाह जे पाकीज़ा कलाम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रामीन खां मुंहुं मोड़े करे महज़ पंहिंजे ख़्यालनि ऐं इरादनि जी पूॼा कनि था। जेके माण्हू दीन खे दीन सम्झनि था त दीन छा आहे? अल्लाह ताला सूरे आराम में फरमाए इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम, तव्हां उन शइ जी पैरवी कयो जेका अल्लाह ताला आसमान तां नाज़िल कई आहे। उहो छा आहे? या क़ुरान आहे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। त अल्लाह जे पाकीज़ा कलाम में या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रमान में किथे बि टीजे जो, जुमाणे जो, ॿाराहे जो, चालीहे जो को बि तस्करो मौजूदु कोन्हे। बल्कि इहा शइ त वॾी दिलचस्पी खां सम्झो त पुर आहे, इन मामले में सही त सही का ज़ईफ़ हदीस बि कान्हे का। चलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां न हुजे, कंहिं सहाबी खां हुजे, कंहिं ताबई खां हुजे, कंहिं खां बि इन शइ जी का साबिती का रिवायत कान थी मिले, न सही न ज़ईफ़ त करे को इन्हनि रस्मूं कयूं हुजनि। त इहे शयूं वाज़िहनि इहा शइ दीन कान्हे का। इहा शइ दीन में नई दाख़िल कई वई आहे जंहिंखे शरीयती इस्तिलाह में बिदअत चयो थो वञे।
जेके माण्हू अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था या इन अमलनि जो ज़िंदगी में इर्तिकाब कनि था, उहे पंहिंजे माम में केतिरो बि पंहिंजो पाण खे बहितर असल सम्झनि, पर उन्हनि खे खपे अलाह जी शरीयत खां रहनुमाई वठनि। जे अलाह जी शरीयत खां रहनुमाई वठनि था त इन्हनि माण्हुनि जे लाइ 3 वॾियूं सज़ाऊं आहिनि। सभ खां पहिरीं सज़ा त इहा आहे त इहे इन मामलात में अगरचे लख लुटाए छॾनि, पर इन्हनि जे इन अमल जी का हैसियत कान्हे का। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल अक्सिया में इमाम साहब बाब क़याम कंदा, बाब नक़्ज़िल अहकाम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ज़ीशान पाण फरमाइनि त मन अहदस फी अमरिना हाज़ा, जंहिं बि माण्हू दीन में को अहिड़ो कमु कयो जंहिंजी असां तालीम न ॾिनी, पाण फरमाइनि त फहुव रद्दुन, उहो मरदूद आहे। जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो फरमान बि साॻी जाइ ते इमाम मुस्लिम रहमतुल्लाह नक़ल कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त मन अमिल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन, जंहिं माण्हू को अमल कयो दीन सम्झी करे कयो, दीन में दाख़िल कयो ऐं असां उन जी तालीम न ॾिनी त इहो अमल मरदूद आहे। सभ खां पहिरीं जेका सज़ा अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जे लाइ आहे त उहो केॾो बि ख़र्च कंदा, ऐं नथो चवां न को के जमात जे मुफ़्ती ऐं मौलवी जी फ़तवा आहे, रहमतुल्लिल आलमीन मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तालीम आहे त इहो अमल केॾे बि इख़लास सां केरु करे, पर ख़बरदार इहो अमल मरदूद आहे। इन करण वारे जे लाइ को बि अजर कोन्हे को, बल्कि इन खां पोइ उन जे लाइ ॿी सज़ा, हिकु त इन जो अमल अजायो, उन माण्हू जे लाइ ॿी सज़ा इहा आहे त सवाब न अज़ाब जे लाइ पंहिंजो पाण खे तयारु सम्झे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जुमा में हिकिड़ो बाब तख़फ़ीफ़ सलात वल ख़ुतबा, साॻी हदीस सुनन नसाई में ॿियनि खोड़ सारे किताबनि में मौजूदु आहे। पाण खे वसल्लम फरमाईंदा कुल्लु बिदअतिन ज़लाला, जेको बि दीन में नओं कमु कयो पियो वञे उहो कॾहिं बि भलाई कोन्हे, हू सरासर गुमराही आहे। उहो कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ही कंहिंजा फरमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा। पाण फरमाईंदा इन माण्हू खे इहो अमल जन्नत में न, इन माण्हू खे इहो अमल जहन्नम ॾे वठी वेंदो। बल्कि इहा बि वज़ाहत कई वई, इमाम अब्दुल्ला बिन अहमद पंहिंजे किताब सुन्ना में हदीस बांधी त कुल्लु बिदअतिन ज़लाला व इन रआह अन्नासु हसना, कॾहिं भुलिजी करे बि को मुसलमान ईअं न चवे जिन अमल खे माण्हू भलो था सम्झनि, असांजी सोसाइटी बहितर थी सम्झे, असांजो ओड़ो पाड़ो बहितर थो सम्झे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत मुजस्सम हिकिड़ी शइ खे केॾी वज़ाहत सां ज़िक्र कयो। पाण फरमायूं सारी दुनिया इन खे अगरि बहितर सम्झे, पर ख़बरदार इहा गुमराही आहे, इहा शइ जहन्नम ॾे वठी वेंदी। त अहिड़ी बिदात जो इर्तिकाब करण वारे माण्हुनि जे लाइ ॿी जेका वॾे खां वॾी सज़ा आहे उहा इहा आहे त इहो माण्हू इन अमल जे बदिले में अलाह जे वेझो न बल्कि वेतर परे थींदो, जन्नत ॾे वेझो न बल्कि जहन्नम जे वेझो थींदो। अच्छा, टीं जेका तमामु वॾी सख़्तु सज़ा आहे, अगरि को माण्हू सोच करे, जेको माण्हू अहिड़ा अमल करे थो, जेको माण्हू जेको मन क़ुरान में न हदीस में अहिड़े अमलनि जो इर्तिकाब करे थो, त यादि रहे हक़ीक़त में जेकॾहिं गौर कयूं अणसीरी तरह इहो माण्हू अलाह जी तालीम जो मुनकिर आहे। अल्लाह ताला सूरह माइदा जी आयत नंबर 3 में फरमाए थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, मुसलमानो तव्हांजो दीन मुकम्मल आहे। हाणे जेको माण्हू अव्वल जे चए थो दीन मुकम्मल नबी करीम इस्लाम ॾी आहे, पोइ उन में इन टिजे जो तज़किरो आहे 40 जो 12 जो कोन्हे को। अच्छा, जे कोन्हे को माण्हू करे इन खे दीन तसवर कराए थो, पोइ नौज़ बिल्लाह त दीन खे नाक़िस सम्झो, इन आयत जो सिधो पिधो इनकार आहे, इहा शइ दीन में न हुई, असां इन खे गॾाए करे दीन खे पूरो कयो, अल्लाह ताला त दीन खे मुकम्मल कोन कयो। जे इन खां बि ॾिसो न केॾी वॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला सूरह अल हाका में 29 सिपार में फरमायो वलो तकव्वल अलैना बअदल अकावील लअखज़ना मिनहु बिल यमीन सुम्मा लक़तअना मिनहुल वतीन। क़ुरान हकीम जे सम्झो त ही सख़्त मक़ाम आहे जिते अल्लाह तबारक व तआला प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में फरमाइनि था त अगरि इहा ज़ात अक़दस बि असां ॾे अहिड़ी का ॻाल्हि मनसूब करे जेका असां न चई हुजे, त असां इन ज़ात खे बि साॼे हथ खां पकड़े करे असां इन खे ख़तमु करे छॾियूं, इन जी रग कटे छॾियूं। त जेकॾहिं अल्लाह जा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का शइ, हालांकि ज़ात कहिड़ी आहे, ख़ल्क़ में जंहिंखां अज़ीम आला का ज़ात कान्हे का, पर उहा ज़ात बि पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि करे अल्लाह जी ज़ात ॾे मनसूब करे त केॾी अल्लाह जी ज़ात खे इहा अदा अणवणंदड़ आहे। पर जेको मुसलमान हिकिड़ो टीजो करे, चालीहो करे, ॿारहों करे, तालीम न क़ुरान में न हदीस में, ऐं इन पंहिंजे हथ रादू अमल खे रब ॾे मनसूब करे, तव्हां मूंखे ॿुधायो उहो इन लफ़्ज़नि ते गौर करे त उहो इन नेकी जी सूरत में केॾो गुनाह पियो कमाए। त हासिल कलाम इहो आहे त इहा हिकिड़ी शइ सरासर बिदअत आहे, इन जे नतीजे में का बि चङाई कान्हे। जेको इंसान करे थो अल्लाह जी ज़ात खां डिॼी वञे, इन हक़ाइक़ ते गौर करे, अल्लाह पाक असां सभिनी खे अमान में रखे। वरी महिरबानी शेख साहब, जज़ाकुमुल्लाह खैरन। सऊदी अरब जे शहर जुबैल मां बख्तावर मोमल सवाल कनि थियूं। शेख जमशेद साहब, तव्हां खां सवाल आहे त शोबान जे महीने जी कहिड़ी अहमियत आहे? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में 12 महीननि जो ज़िक्र फरमायो आहे।
ऐं हक़ीक़त इहा आहे त शाबानुल मुअज़्ज़म जेको आहे उहो उन्हनि महीननि में 8 नंबर ते अचे थो, रजबुल मुरज्जब खां पोइ ऐं रमज़ान खां अॻु में। इन्हनि ॿिन्हिनि महीननि जे विच में शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे। शाबान जे बारे में जेका असांखे तालीम मिले थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस मुबारका में, त पाण सगोरा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ली रोज़ा सभिनी खां वधीक अगरि कंहिं महीने में रखंदा हुआ उहो शाबान जो महीनो हुयो। सईदा आयशा सिद्दीक़ा बिन्त सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइनि थियूं त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं बि कंहिं ॿिए महीने में एतिरा घणा रोज़ा रखंदे न ॾिठो। सईदा आयशा पंहिंजे बारे में फरमाइनि थियूं त मां पंहिंजी रोज़नि जी क़ज़ा जेके रमज़ान में रहिजी वेंदा हुआ उहे रोज़ा मां शाबानुल मुअज़्ज़म में पूरा कंदी हुयुसि। इन तरह सईदना उसामा रज़ी अल्लाह तआला अन्हु बयानु कनि था त प्यारे पैगम्बर खां उन्हनि पुछो, या रसूलल्लाह तव्हां शाबान जे महीने में एतिरा रोज़नि जो अहतमाम छो कंदा आहियो? त पाण सगोरा उन्हनि खे जवाबु ॾियनि था त हीउ उहो महीनो आहे जेको रजब ऐं रमज़ान जे दरमियान में अचे थो ऐं माण्हुनि जी कसरत अहिड़ी आहे जेका इन महीननि खां ग़फ़लत करे थी। इहो उहो महीनो आहे जंहिं महीने में इंसान जा अमाल अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। मतिलबु इहो आहे त सॼे साल में सालाना अमाल जेके आहिनि इंसान जा उहे शाबान जे महीने में अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मां चाहियां थो त मुंहिंजा अमल जॾहिं अल्लाह जी बारगाह में पेश थियनि त मां रोज़े सां हुजां। हिकिड़ी ॿी रिवायत आहे जेका हसन दर्जे जी आहे त सईदा आयशा फरमाइनि थियूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूं पुछा कई, हे अल्लाह जा रसूल, तव्हां शाबान जे महीने खे रोज़नि जे लाइ एतिरी अहमियत छो ॾींदा आहियो? त अल्लाह जा रसूल फरमाइण लॻा त हीउ उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जी मौत जे बारे में फ़ैसिलो कंदो आहे ऐं मां चाहियां थो जॾहिं मुंहिंजो वक़्तु अचे फ़ैसिलो करण जो त मां उन टाइम ते रोज़े सां हुजां। त मालूम इहे थिए थो शाबानुल मुअज़्ज़म नफ़ली रोज़नि जे लाइ तमामु मुक़द्दस तमामु बहितरीनु महीनो आहे जंहिंखे असांजे प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जहिड़ी अज़ीम इबादत जे लाइ पसंदि फरमायो। गॾोगॾु इन्हनि जे बारे में शाबान जे मुतालिक़ कई ज़ईफ़ रिवायातूं बि आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जी बिदात राइज थी वञनि थियूं। उन्हनि जो को बि तालुक़ु न आहे, सिर्फ़ु हिकिड़ी इबादत जो सबूत आहे जेका इज़ाफ़ी इबादत आहे, उहा आहिनि नफ़ली रोज़ा जेके इंसान कंहिं बि महीने में रखी सघे थो। पर शाबान जे मुतालिक़ सिर्फ़ु रोज़े जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सुन्नत हिकिड़ी मौजूदु आहे त नफ़ली रोज़ा अगरि केरु इंसान ज़्यादा मां ज़्यादा रखणु चाहे त उहो शाबान जो महीनो आहे जंहिं ते उम्महातुल मुमिनीन बि अमल कंदियूं हुयूं त पंहिंजा रोज़ा जेके उन्हनि जा फ़र्ज़ी रोज़ा रमज़ान में रहिजी वेंदा हुआ उहे रोज़ा बि शाबान जे महीने में मुकमल करे वठंदियूं हुयूं। शेख साहब 15 शोबान ते शब बरात मल्हाई वेंदी आहे जंहिंजी दलील क़ुरान हदीस सूरत दुखान मां ॾिनी वेंदी आहे, त इन जे बारे में छा चवंदा? जी, जेका आयत जो तव्हां हवालो ॾिनो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलति मुबारकतिन, असां हिन आयत खे लैला मुबारक यानी हिकु मुबारक राति में नाज़िल कयो आहे। जेका दलील ॾियनि था शब बरात जी अहमियत ऐं फज़ीलत जे बारे में उहा न आहे, छो त अल्लाह तबारक व तआला अल क़ुरान युफ़स्सिरु बअदुहु बअद, क़ुरान पंहिंजी तफ़सीर पाण बि कंदो आहे। तो उहा सूरतुल क़दर में अल्लाह ताला ख़ुदि बयानु फरमाई आहे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़दर, ऐं लैलतुल क़दर कॾहिं थी अचे उहा रमज़ान मुबारक में। बाज़ माण्हू शब बरात खे नाउज़ु बिल्लाह शब क़दर चवंदा आहिनि जेको हिकिड़ो ग़लति बयानी आहे, अल्लाह ऐं उन जे रसूल जी तरफ़ ग़लति ॻाल्हि जी निस्बत करण मुताबिक़ आहे, छो त लैलतुल क़दर उहा आहे जेका रमज़ान मुबारक में अचे थी। उन जे बारे में अल्लाह ताला सूरतुल बक़रा में बि इरशाद फरमाए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, यानी क़ुरान करीम मुक़द्दस राति में नाज़िल थो, उहा राति लैलतुल क़दर जी राति आहे ऐं उहा लैलतुल क़दर जी राति अल्लाह तबारक ताला पाण इरशाद फरमाए थो शहरु रमज़ान, त रमज़ान मुबारक जे महीने में क़ुरान करीम नाज़िल थियो। शब बरात जी का बि फज़ीलत जेका इबादत जे ताल्लुक़ सां जेके माण्हू उनखे इख़्तियार कनि था उहो ग़लति आहे। सिर्फ़ु हिकिड़ी हदीस, जेतिरी बि हदीसूं आहिनि उन्हनि मां कलाम आहे, हिकिड़ी हदीस जेके हसन दर्जे ऐं बाज़ उलमा जीअं इमाम अलबानी रहमहुल्लाह उनखे सही क़रार ॾिनो आहे, उहो सिर्फ़ु इहा आहे त अल्लाह तबारक व तआला 15 शाबान जी राति ते इंसाननि जी तरफ़ दुनिया वारनि जी तरफ़ तवजो कंदो आहे ऐं उन्हनि में सभिनी खे माफ़ु करे छॾींदो आहे, सिर्फ़ु मुशरिक खे ऐं मुशाहिन जेको कीना परवर या बुग़्ज़ रखंदड़ हुजे। अगरि इन हदीस खे असां सही तसवुरु करे ॾियूं ऐं इन खे मञूं त हदीस सही आहे, पोइ बि इन हदीस सां कंहिं बि क़िस्म जी इबादत जो इज़ाफ़ो करणु उहो साबित नथो थिए। अगरि सुनत ॾे असां रुजू कयूं त सुनत असांखे सिर्फ़ु हिकिड़े अमल जी
उहा ॾिए थी इजाज़त, उहा आहे रोज़ा। सो बि सिर्फ़ु 15 तारीख़ जो न बल्कि पूरे महीने जो मुतलक़न इजाज़त आहे त इंसान रोज़ा रखे ज़्यादा खां ज़्यादा। ऐं हता के प्यारे पैगम्बर इहो मना फरमायो त रमज़ान खां हिकु ॾींहुं अॻु में या 2 ॾींहं अॻु में रोज़ा रखणु इहो ग़लति आहे। यानी अॻु में रोज़ा मुकमल करे छॾनि, सवाइ उन माण्हू जे जंहिंजे मथां को फ़र्ज़ु रोज़ो हुजे, उहो रहिजी वियो हुजे ऐं उहो हुते रखे। या अयाम बीस जा रोज़ा आहिनि 13, 14 ऐं 15। अगरि केरु इंसान इहे रोज़ा रखंदो अचे थो त उन जे लाइ जाइज़ आहे त उहा शाबान जे महीने में बि हिन सुन्नत खे ज़िंदा करे। अगरि उहो सिर्फ़ु शाबान जी 15 तारीख़ जो रोज़ो रखे थो या 16 जो रखे थो सिर्फ़ु, पोइ इहा शइ जेका जाइज़ न आहे, छो त हुन अलाह ऐं हुनजे रसूल जी तालीम जी मुखालिफ़त कई। त इंसाननि खे इहो खपे, असां सभिनी खे इहो खपे त असां सुन्नत ते ई पंहिंजे दिलि खे सुकून ऐं इत्मिनान ॾियारियूं त जेका सुन्नत आहे उहा सभिनी खां बहितरु आहे। ऐं जेकर असां पंहिंजी ख़्वाहिशनि ते हलंदासीं पोइ बिदत में हलिया वेंदासीं, जेको असांजे लाइ बाइस नुक़सान आहे। अल्लाहु आलम। ज़ैनब दौड़ खां सवाल कनि थियूं, शेख अब्दुल समद साहब तव्हां खां सवाल कनि थियूं त 27 रजब मिराज जे हवाले सां मशहूरु आहे, उन जे बारे में हदीस छा थी चवे? शब मेराज जी राति जे हवाले सां असांजे मुआशरे में इहो मशहूरु आहे त 27 रजब इहा शब मेराज आहे। ऐं उन ताल्लुक़ सां काफ़ी इबादतूं बि कयूं वञनि थियूं, काफ़ी इंसान राति जो क़याम बि कनि था ऐं अॻे ॾींहं जो रोज़ो बि रखनि था। शरीयत खां जेकॾहिं असां पुछंदासीं त इन मां असांखे मालूम थींदो त मेराज जी राति जी तायीन जे बारे में बि काफ़ी इख़्तिलाफ़ आहे। हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह फ़तहुल बारी जे अंदरि 10 जे क़रीब कौल ज़िक्र कया आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। किन में रबीउल अव्वल जो महीनो मिले थो ऐं रबीउल अव्वल जे महीने खे काफ़ी सारा मुहक़क़ीन उन इख़्तियार बि कनि था। एतिरे ताईं जो हाफ़िज़ इब्न हज़म रहमहुल्लाह उन ते इजमा बि नक़ल कयो आहे, पर इजमा जो दावो दुरुस्त कोन्हे, छो त इख़्तिलाफ़ काफ़ी कवी आहे इन मसइले में। ऐं ॿिए पासे सीरत जी जग मशहूरु किताब अर्रहीक़ुल मख़्तूम, जंहिंखे अल्लाह ताला वॾो शर्फ़े क़बूल बख़्शियो, हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में इहा तक़सीम थी, दुनिया जी तक़रीबन अक्सर ज़ुबानुनि में इहा तर्जुमो थी चुकी आहे। उन में उन हाफ़िज़ सफ़ी रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह 6 कौल ज़िक्र कया आहिनि मेराज जी राति जे हवाले सां। ऐं उनखे 27 जेका रजब आहे, हिनखे कटिजो, 27 रजब खे इहो चई करे उन कमज़ोर करार ॾिनो आहे त ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात नमाज जी फ़र्ज़ियत खां पहिरीं थी चुकी हुई। ऐं इन मां मालूम थिए थो त मेराज जो वाक़ियो उन जी वफ़ात खां बाद में हूंदो, पहिरियां कोन हूंदो। त इन एतबार सां बि उनखे कमज़ोर करार ॾियनि था। ऐं उनखां पोइ जंहिं कौल खे तरजीह ॾियनि था, चवनि था त हीअ दुरुस्त जेका ॻाल्हि असांखे मालूम थिए थी तारीख़ जे हवाले सां, उहा इहा आहे त हिजरत मदीना जे बिल्कुलु आख़िर में मेराज जो वाक़ियो थियो आहे ऐं उन में रबीउल अव्वल जे महीने खे तरजीह ॾियनि था। हाणे हिते ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं हिन जो एहतमाम हुजे हा, हिन में ख़ुसूसी इबादतूं कयूं वञनि हा, या हिन जो ख़ासि रोज़ो रखियो वञे हा, त पोइ हिन में इख़्तिलाफ़ जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। त पोइ तारीख़ जे हवाले सां बिल्कुलु मामिलो वाज़े हुजे हा। इहो इख़्तिलाफ़ असांखे ॿुधाए थो त हिन जो एहतमाम कोन हुयो, उनजो एहतमाम कोन हुयो। ऐं अल आसारुल मरफ़ूआ में अब्दुल हई लखनवी जेको अहनाफ़ जो मारूफ़ आलिम गुज़रियो आहे, उहो लिखे थो त बिलाद हिंद, हिंदुस्तान जे शहरनि ऐं उनखां अलावा किन इलाइक़नि में 27 रजब जे हवाले सां ख़ुसूसी एहतमाम कयो वञे थो ऐं उनखे मेराज जी राति जे तौर ते मल्हायो वञे थो। 27 रजब खे मेराज जे हवाले सां मल्हायो वञे थो, उनजो ख़ुसूसी एहतमाम कयो वञे थो, इबादतूं कयूं वञनि थियूं, उनजो को सबूत ई कोन्हे। त हिन मज़ा इहा ॻाल्हि मालूम थी त 27 रजब जे हवाले सां जेको मशहूरु थियल आहे असां वटि, पहिरीं ॻाल्हि त उनजी तारीख़ जे बारे में इख़्तिलाफ़ आहे। ऐं ॿिए नंबर ते जेकॾहिं थोरी देरि जे लाइ असां इन खे मञूं त 27 रजब मेराज जी राति आहे, त पोइ असांखे ॾिसणो पवंदो त ख़ुदि साहिब मेराज
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन राति जे हवाले सां का ख़ुसूसी इबादत कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदनी ज़िंदगी में केतिरा दफ़ा इहो ॾींहुं आयो ऐं सहाबा इकराम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु उन जे अहद ख़िलाफ़त में उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अज़ीम दौर गुज़री वियो, सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ख़िलाफ़त जो ज़मानो गुज़री वियो, सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अहद ख़िलाफ़त गुज़री वियो। इन्हनि खे सभ खां वधीक अल्लाह जे नबी सां मोहबत हुई, सभ खां वधीक नेकिन जा हरीस सहाबा हुया। जेकॾहिं उन्हनि उनखे मल्हायो आहे त पोइ असांखे मल्हाइणु खपे, जेकॾहिं यकीनन उन्हनि कोन्हे मल्हायो ऐं उनजो को सबूत असांखे नथो मिले त पोइ असांखे बि उनखां बचणु खपे। ऐं बिदात जे रद जे हवाले सां का डिघी गुफ़्तगू करणु नथो चाहियां, छो त उनजे बारे में रिवायतुनि जे हवाले सां शुरू में डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समू हफ़िज़हुल्लाह तव्हांखे ॿुधायो त इन हवाले सां जेके फ़ज़ीलत आहिनि सभु जूं सभु ज़ईफ़ आहिनि, का सही कोन्हे। बसि इहो आहे त इहो हुरमत वारो महीनो आहे, उन में का ख़ुसूसी इबादत कोन्हे, न को उन में ख़ासि रोज़ो आहे। ऐं बिदात जे रद जे हवाले सां काफ़ी साईं शबीर जमाली साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो कौल ज़िक्र करे बिदअतुनि जे रद जे हवाले सां इहो इन में इज़ाफ़ो करणु चाहींदुसि त इमाम मालिक रहमहुल्लाह फ़रमाईंदा मन इब्तदा फ़िल इस्लाम बिदअ, जेको माण्हू इस्लाम में बिदअत खे जारी करे थो, नवां कम नेकी सम्झी करे दाख़िल करे थो, फ़क़द ज़अम अन मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ान रिसाल, त उहो माण्हू गोया के इहो गुमान करे थो पंहिंजी ज़ुबान मकाल सां, न त ज़ुबान हाल सां ज़रूरु इहो चई रहियो आहे त नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह, तमामु वॾी ॻाल्हि आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन पहुचाइण में ख़यानत कई आहे। छो त इहा बि नेकी हुई, इहा बि नेकी हुई जेको बिदअती सम्झे थो, दीन में दाख़िल करे थो, उन ते अमल करे थो, नेकी सम्झी करे थो, पर अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा मालूम ई कोन हुई, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मालूम कोन हुई, या अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजी उम्मत खां लिकायो। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रोशन दीन ते छॾे विया, जंहिंजूं रातियूं बि ॾींहंनि वांगुरु वाज़े आहिनि, चिटियूं आहिनि ऐं रोशन आहिनि। ऐं इमाम मालिक रहमहुल्लाह अॻिते फ़रमाईंदा वमा लम यकुन यौम इज़िन दीनन फला यकुनुल यौम दीना, जेका ॻाल्हि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में दीन कोन हुई, इबादत कोन हुई, नेकी कोन हुई, फला यकुनुल यौम दीना, उहा अॼु असांजे हिन दौर में नेकी नथी बणिजी सघे। सलफ़ जो मौक़ुफ़ बिदअत जे हवाले सां वॾो वाज़े आहे, चिटो आहे। सुफ़ियान सौरी रहमहुल्लाह फ़रमाईंदा अल बिदअतु अहब्बु इला इब्लीस मिनल मासियह, फ़रमाईंदा त बिदअत शैतान खे, इब्लीस खे गुनाह खां वधीक पसंदि आहे। छो? छाजे लाइ? उन जे करे जो गुनाह खे इंसान गुनाह सम्झी करे थो, उन जे वज़न खे पंहिंजे मथां महसूस करे थो ऐं कॾहिं बि उनखां तौबा करे सघे थो, उनजो अंदरि उनजो ज़मीर बेदार थी सघे थो, उनखे मलामत करे थो। पर बिदअत उहा शइ आहे जो बिदअती उनखे नेकी सम्झी करे थो ऐं नेकी खां कॾहिं बि केरु तौबा नथो करे सघे। शैतान ख़ुशि थो थी वञे त हिन खे मूं अहिड़े रस्ते ते लॻाए छॾियो आहे जो हाणे हिन जो वापसि अचणु मुमकिन ई न आहे। इहो ई मफ़हूम बाज़ हदीसुनि खां बि असांखे मिले थो त अल्लाह ताला हर बिदअती खां तौबा खे रोके छॾियो आहे। हीअ आहे उन जो मतिलबु त हू नेकी सम्झी करे थो ऐं नेकी खां कॾहिं केरु तौबा नथो करे सघे। तव्हांजे सुवाल जो ॿियो हिसो रोज़े जे हवाले सां सुवालु कयो आहे, जॾहिं हिन पूरी गुफ़्तगू में इन जो जवाबु मौजूदु आहे त को ख़ासि अमल अल्लाह जे नबी कोन कयो, न सहाबा कयो ऐं तारीख़ जे हवाले सां बि का तायीन कोन्हे, त इन जो ख़ुलासो इहो आहे त कंहिं बि क़िस्म जी का इबादत करणु, हिन में एहतमाम सां करणु, अल्लाह जे नबी न उनजो हुकुम ॾिनो, न पाण कयूं, न सहाबा इकराम कई, न ख़ैरुल क़ुरून में उन ते अमल थियो, लिहाज़ा ख़बर पई त इहा बि बिदअत आहे ऐं हर बिदअत गुमराही आहे ऐं हर गुमराही जहन्नम में वठी वञण वारा, हर गुमराही जहन्नम में वठी वञण वारी आहे। उनजे करे हर मुस्लमान खे खपे त किताब ऐं सुन्नत, क़ुरान ऐं हदीस, वही इलाही खे इख़्तियार करे, जेका नेकी ॿुधाई वई आहे उन ते अमल करे ऐं जंहिं शइ खां रोकियो वियो आहे उनखां रुकिजी वञे, पंहिंजे तरफ़ खां को नओं अमल जारी न करे, छो त उहो बिदअत थींदो
ऐं हर बिदअत गुमराही आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ अमल जी तौफ़ीक़ ॾे। माशाल्लाह साईं, तमामु बहितरीन वज़ाहत कई, जज़ाकुमुल्लाह ख़ैरन। हाणे अब्दुल करीम तेबी साहब थरपारकर खां सवाल कनि था, शेख जमशेद साहब खां। शेख साहब ही सवाल कनि था त हिन दौर में हर घर में बेसुकूनी आहे, उनजो हल ॻोल्हण वक़्तु ख़बर पवंदी आहे त घर में जादू थियल आहे, इन जो छा हल आहे ऐं हिकु मुस्लमान खे कीअं ज़िंदगी गुज़ारणु खपे? हिन सवाल खे असां ॿिनि नाहियनि सां जवाबु ॾियणु चाहींदासीं। पहिरियों सवाल जेको आहे, घर में सुकून जो न हुजणु, इन जो छा कारण आहे या हल छा आहे? मुस्लमान खे हर मसइले में रहनुमाई जी ज़रूरत आहे, त उनखे रहनुमाई वठणु खपे क़ुरान करीम ऐं अहादीस नबविया खां। त अल्लाह ताला क़ुरान करीम में पाण छा थो फरमाए, वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकना। त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ घर में सुकून ऐं इत्मीनान रहण जी जॻह, नफ़ा हासिल करण जी जॻह, पंहिंजी हिफ़ाज़त जी जॻह जे लाइ घर मुक़ररु कया आहिनि। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त हर घर में सुकून हुजणु खपे। अगरि इंसान जे घर में सुकून न आहे त हू पंहिंजी ज़िंदगीअ ते थोरो नज़र दौड़ाए त छा हुनजी ज़िंदगीअ अल्लाह ताला जे अहकामनि ऐं अल्लाह ताला जे फ़रामीन जे मुताबिक़ गुज़रे थी या न। छो त रब ताला इन तरीक़े सां इंसान जी रहनुमाई ॿिए अंदाज़ में करे थो, वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। जेको इंसान मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे दीन खां, मुंहिंजी शरीयत खां एराज़ करे थो, अल्लाह जी इबादत नथो करे, त मां उनजी ज़िंदगी जी मईशत खे तंग करे छॾींदुसि। हाणे इहा तंगी इंसान जी मुख़्तलिफ़ क़िस्म में थी सघे थी। घर में झगड़ा थी सघनि था, लड़ाई आहे ॿाहिरनि सां, घरवारीअ सां, बच्चनि सां, या औलाद जेका आहे उहा नाफ़रमान थी वई आहे, या घर में मसला मसाइल बीमारियूं आहिनि, त उहो सभु इन आयत में अची सघे थो त अगरि इंसान अल्लाह ताला जी इबादत नथो करे, अल्लाह ताला जी फर्मा बरदारी नथो करे, त उनजी ज़िंदगी में सुकून न रहंदो। छो त अल्लाह ताला इंसान जे दिलनि जो जेको सुकून आहे पंहिंजे ज़िक्र में रखियो आहे, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। पोइ अगरि असां ॾिसूं त अल्लाह तबारक व तआला दावत छाजी थो ॾिए इंसाननि खे, उनजी बि रहनुमाई अल्लाह ताला पाण थो करे त मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा। जेको इंसान बि अमल करे थो नेक, चाहे उहो मर्दनि में हुजे या औरतुनि में हुजे, फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, पोइ असां उनखे पाक साफ़ बहितरीन ज़िंदगी अदा कंदासीं। इहो अल्लाह तबारक व तआला जो वादो आहे त जेको बि इंसान रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं पैरवी कंदो त उन जी ज़िंदगीअ में भलाई भलाई आहे। पोइ बि अगरि उन जी ज़िंदगी में का मुश्किलात अचे थी त उनखे खपे हू कुझु उपाउ करे। कहिड़ा उपाउ? अल्लाह ताला पाण क़ुरान करीम में इरशाद बयान फरमाए थो त ज़िक्र जेको अल्लाह ताला जो उहो बहितरीन सुकून जे लाइ दलील आहे। त पंहिंजे घर में ज़िक्र जो, इबादत जो एहतमाम करे। इन तरीक़े सां प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी रहनुमाई कनि था। मसरुल बैत अल्लज़ी युज़करुल्लाहु फ़ीही, उहो घर जी मिसाल जंहिं घर में अल्लाह ताला जो ज़िक्र थिए थो, ऐं ॿियो घर जंहिं में अल्लाह ताला जो ज़िक्र नथो थिए। इन्हनि ॿिन्हिनि जो मिसाल हई ऐं मैत, हिकिड़ो ज़िंदा घर आहे, हिकिड़ो मुर्दा घर आहे। त पंहिंजे घरनि जे अंदरि ज़िक्रुल्लाह, अल्लाह ताला जी इबादत जो एहतमाम करणु खपे। ईअं अल्लाह ताला हिकिड़ी ॿी आयत में फरमाए थो, इजअलू बुयूतकुम क़िबलतन व अक़ीमुस्सलाह, त पंहिंजे घरनि खे क़िबलो ठाहियो। क़िबले जो मक़सदु इहो आहे अक़ीमुस्सलाह, नमाज़ क़ाइमु कयो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त हर मर्द जी, हर इंसान जी बहितरीन नमाज़ उहा आहे जेका उहो पंहिंजे घर में थो पढ़े सवाइ मकतूबा जे। उनजी वजह आहे त जंहिं घर में नमाज़ पढ़ी थी वञे, ज़िक्र अस्कार थिए थो, अल्लाह ताला जी जो ज़िक्र बुलंद कयो थो वञे, पोइ उन घर में बरकतूं ईंदियूं, आसानियूं ईंदियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त आदाब हूंदा आहिनि, इस्लामी आदाब आहिनि, जंहिंमें इजाज़त वठी करे दाख़िल थियणु, सलाम करणु। अल्लाह ताला पाण छा फरमाए थो, फ़इज़ा दख़लतुम बुयूतन फसल्लिमू अला अनफुसिकुम तहियतम मिन इंदिल्लाहि मुबारकन तय्यबा। अल्लाह ताला पाण थो चए त जॾहिं तव्हां घरनि में दाख़िल थियो त पंहिंजे पाण ते, पंहिंजे घर वारनि ते सलाम मोकिलियो। इहो हिकिड़ो बहितरीन तोहफ़ो आहे अल्लाह ताला जी तरफ़ां, जेको मुबारक आहे, तय्यब आहे। इहो बरकत ऐं तय्यब ॿई शयूं जॾहिं घर में अची वेंदियूं, पोइ इंसाननि जी घरनि जे अंदरि सुकून, राहत ऐं इत्मीनान ईंदो। ॿियो उपाउ कहिड़ो आहे त इंसान पंहिंजे जॾहिं बि शरीक हयात कंहिंजी शादी करणु चाहे, पंहिंजे पाण शादी करे, पंहिंजे बच्चनि शादी करे, त शरीक हयात बहितरीन ॻोल्हे, जेका उन्हनि जे लाइ दुनियावी उमूर में बि ऐं आख़िरत जे उमूर में बि मदद करे। प्यारे पैगम्बर जो फरमान त माइयुनि सां, कंहिं बि माई सां 4 शयुनि जे करे शादी कई वेंदी आहे।
हिकिड़ो हुनजो जमाल आहे, हिकिड़ो हुनजो नसब आहे, हिकिड़ो हुनजो माल आहे। ऐं आख़िर में फरमाए त जंहिं वटि दीन आहे, जेका दीनदार ख़ातून आहे, पोइ आख़िर में जेको तरजीह ॾिनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां उहा आहे जंहिं वटि दीन वधीक हुजे उनखे तव्हां फ़ौक़ियत ॾियो। त जॾहिं हिकिड़ी माई तव्हांजी दीनदार हूंदी, घर में नमाज़ पढ़ंदी, क़ुर करीम जी तिलावत कंदी, त ऑटोमेटिकली तव्हांजा ॿारनि जे अंदरि दीनदारी पैदा थींदी, अल्लाह ताला जो ज़िक्र बुलंद थींदो, अल्लाह ताला जी शरीयत ते अमल थींदो, त रब्बुल आलमीन उन घर में रहमतूं नाज़िल कंदो, बरकतूं नाज़िल थींदो ऐं हर क़िस्म जी मुसीबत मां बि उनखे आज़ादी मिलंदी। सलाम करण सां, बिस्मिल्लाह करण सां, जॾहिं कोई इंसान घर में दाख़िल थिए, बिस्मिल्लाह पढ़े, दुआ पढ़े, सलाम करे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान शैतान रड़ियूं कंदो, घरनि खां ॿाहिरि भॼंदो आहे, त अॼु खां पोइ अॼु हिन घर में न को असांजो खाधो आहे, न को पीतो आहे, न को असां हिन घर में रही था सघूं। ॿियो सवाल तव्हां जेको सहर जे मुतालिक़ चओ था, त माण्हू सम्झंदा आहिनि त असांजे मथां कीअं सहर करे छॾियो आहे। त सहर बहसियत छा आहे? अल्लाह ताला पाण क़ुर करीम में इन जी जेका हक़ीक़त बयानु करे थो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो सभिनी खां वॾो ज़मानो आहे सहर जे तालुक़ सां, यानी वॾे मां वॾा साहिर उन दौर में मौजूदु हूंदा। इन करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहर जे ख़िलाफ़ु मौजो अहिड़ो ॾिनो वियो जेको सहर खे तोड़े। उन्हनि जे बारे में अल्लाह ताला चए थो युख़य्यलु इलैहि अन्ना तसआ। पोइ छा सोचींदा हुआ त उन्हनि जे साम्हूं सिर्फ़ु ख़्यालु आहे। सहर बैसियत ख़ुदि छा आहे? हिकिड़ो कूड़ आहे, हिकिड़ो इंसान खे डिॼाइण जे लाइ, इंसान जो वहम, इंसान जो ख़्यालु, इहो सहर आहे। ऐं हर कंहिं बुरी शइ खे इंसान सम्झे थो सहर आहे, पोइ इंसानु वहमनि जी दुनिया में थो हलियो वञे ऐं पंहिंजे दीन ऐं पंहिंजे दुनिया खे तबाह बर्बाद करे थो छॾे। प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना मन अता अर्राफ़न औ काहिनन, जेको शख़्स कंहिं काहिन ऐं अर्राफ़ चवंदा आहिनि जेके इहे फाल कढण वारा ऐं ग़ैब जी कूड़ियूं ख़बर ॾियण वारा, सभु इहे असांजे मुआशिरे में बेशुमार मौजूदु आहिनि, जंहिंमें पीर फ़क़ीर केरु अनपढ़ जाहिल सभु लथा पिया आहिनि। उहे छा कंदा आहिनि त जेको मसलो चितो थिए जादू आहे, तव्हांजे मथां कंहिं सहर करे छॾियो आहे, ऐं नालो वठंदा तव्हांजे घरवारीअ जो, तव्हांजे मिटनि माइटनि जो, ताकी घरनि में तनाज़ा थियनि, पैदा थियनि, सिर्फ़ु कूड़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको शख़्स अहिड़े माण्हुनि ॾे वेंदो, सिर्फ़ु पुछंदो, 40 ॾींहं ते उनजी नमाज़ कान क़बूल थींदी। ऐं जेको वियो ॻाल्हि पुछाई ऐं उन जेको चयो उन ते यकीन करे विधो, पोइ इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियण शरीयत यानी कि क़ुर मजीद जो इनकार करे छॾियो। त मतिलबु इहो आहे त इंसान हर कंहिं मुसीबत खे, हर कंहिं परेशानी खे सहर ऐं जादू न सम्झे, बल्कि उनखे तोड़ण जे लाइ, वहम खे घटाइण जे लाइ क़ुर करीम शरीयत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ रुजू करे। अल्लाह ताला पाण छा फरमाए थो, वमन याशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फहुव लहु क़रीन, जेको मुंहिंजे दीन सां परे हटंदो, मुंहिंजे ज़िक्र खे छॾे ॾींदो, मां उनजे मथां शैतान मुक़ररु करे छॾींदुसि। उहो शैतान जॾहिं तव्हांजे मथां मुक़ररु थी वेंदो, पोइ तव्हांजे घर में कहिड़ी बरकत ईंदी, कहिड़ी सिहत ईंदी, कहिड़ो अमन, कहिड़ो सुकून। त जंहिंखे अल्लाह ताला शैतान जे हवाले करे छॾे, पोइ उनजे घर में सिर्फ़ु बर्बादी अचो, त शैतान इंसान जो सभिनी खां वॾो दुश्मन आहे। हाणे इन शैतान खे हाराइण जे लाइ, इन सहर खे तोड़ण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी असां वटि जेका आहे उहो इलाजु आहे, सिर्फ़ु हिकिड़ी ताक़त आहे, उहा आहे क़ुर मजीद ऐं प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन। क़ुर करीम जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त जंहिं घर में सूरतुल बक़रा पढ़ी थी वञे, उन घर में शैतान अची कोन थो सघे, भॼी वेंदो आहे। पोइ सूरतुल बक़रा जो पढ़णु इहो वॾो बाबरकत आहे, अल्लाह ताला जो ज़िक्र कजे, पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण बि अमल कजे, पंहिंजे घर वारनि खे बि अमल करणु ॾिठो, जेका तलक़ीन करे, सफ़ाई आहे, पाकीज़गी आहे, सिला रहमी आहे, महिमान जो इकराम आहे, इहे सभु कमु मिली करे इंसान जे घर में हिकिड़ो सुठो बुनियादु, अमन आश्ती वारो, सुकून वारो, हिफ़ाज़त वारो, जंहिंखे अल्लाह ताला सुकून अता करे थो सघे, हिन दुनिया में सिर्फ़ु उनखे सुकून आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, अल्लाह जे दीन खे छॾे थो ॾिए, त उन जे लाइ त केर बि जेको आहे उनखे नुक़सानु पहुचाए थो सघे। उमेदु आहे त इहो जवाबु उन्हनि जे लाइ काफ़ी शाफ़ी हूंदो। वल्लाहु आलम। माशाल्लाह बहितरीन कई, जज़ाकुमुल्लाहु खैरन। हाणे सिकंदर चांडियो मटियारी खां सवाल कनि था शेख हाफ़िज़ मोहम्मद शबीर जमाली खां। शेख साहब इहे सवाल कनि था त एसाले सवाब छा आहे, कहिड़ो तरीक़ो एसाले सवाब जो जाइज़ आहे? ईसाले सवाब मां मुराद आहे त फ़ौत शुदगान ताईं सवाब पहुचाइणु, अजर पहुचाइणु। इन मामले में क़ुरान सुन्नत जे अंदरि वॾी रहनुमाई मौजूदु आहे। त ईसाले सवाब जा चंद मशरू तरीक़ा बिहम्दिल्लाह मौजूदु आहिनि, जंहिंमें पहिरीं शइ इहा आहे त फ़ौत शुदगान जे लाइ जेको फ़ौत थी वियो आहे, अगरि उन ते हज रहियल हुयो ऐं हू सरमायादार हो, उन ते लागू थियो पिए, उहो न करे सघियो त उन जे तरफ़ां हज करे। हदीस किताब सही बुखारी में
किताबुल हज जे पहिरें बाब में बाब वजूबिल हज में ये हदीस मुबारक मौजूद आहे। या हदीस किताब से बुखारी में किताब सौम में इमाम साहब बाब क़ाइम कनि था मम्मात वाले सियाम। उते हदीस आंदो त जे माण्हू जा रोज़ा रहिजी विया हुजनि, ख़ासि तौर ते नज़र जा रोज़ा, त साम अनगो वलीहु, त ॿी शइ इहा आहे त उनजे पुठियां जेको वलीअ जा उनजे ख़ानदान जो माण्हू आहे त उहो जेकॾहिं उनखे सवाबु पहुचाइणु चाहे थो ऐं पहुचाइणु घुरिजेसि उन्हनि जे तरफ़ां उहे रोज़ा रखे। या इन खां पोइ टी शइ आहे फ़ौत शुदगान जे तरफ़ां सदको करणु। हदीस किताब सही बुखारी में किताबुल वसाया में इमाम साहब बाब क़ाइम कयो आहे त इज़ा वक़फ़ अर्ज़न, उते हदीस मुबारक मौजूदु आहे त कंहिं साहबी सगुरे हिन शइ जो तस्करो कयो अलाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां त मुंहिंजी वालदा फ़ौती वई आहे, छा आऊं उनजे तरफ़ां सदको कयां? त पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो नाम, तूं उनजे तरफ़ां सदको करे सघीं थो। हीअं चौथी शइ इहा आहे त औलाद उन जे लाइ इस्तिग़फ़ार करे दुआऊं घुरे। हदीस किताब सुनन अबी दाऊद में किताबुल अदब में बाबु बिर्रिल वालिदैन में हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा त के माण्हू खे अल्लाह ताला जन्नत जे हेठां दर्जे खां खणी मथां दर्जे ताईं पहुचाए थो त उहो माण्हू इन शइ जी वजह मालूम करणु चाहे थो त एतिरी जल्दी मुंहिंजी तरक़ी कीअं थी, त उनखे ॾिसो त उन बि इस्तिग़फ़ार वलदेक, तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ अल्लाह ताला जे हुज़ूर माफ़ी घुरी इस्तिग़फ़ार कई, उन जे नतीजे में हीअ जेको तुंहिंजी तरक़ी थी आहे। या इन खां पोइ पंजी शइ इहा आहे त फ़ौत शुदगान जी वसियत या इरादे जी तकमील कई वञे। हदीस किताब से बुखारी जे अंदरि किताब सकात जे अंदरि इमाम साहब बाब हिन नाले सां क़ाइमु कयो आहे त को माण्हू सदको मैयत ताईं पहुचाए उनजो बयानु। त उते हदीस मुबारक मौजूदु आहे त साहबी सगुर फरमाए थो त मुंहिंजी अमड़ फ़ौत थी वई पर वसियत करे न सघे, ऐं सम्झां थो जेकॾहिं ॻाल्हाए हा त सदके जी तलक़ीन करे हा त छा उनजे तरफ़ां सदको कयां? त पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा तूं हुन तरफ़ां करे सघीं थो, हुनखे जेको सो नफ़ो ॾींदो। त हिते साहबी सगुर जो वसियत जो या कलाम जो तस्करो कयो त अगरि को माण्हू वसियत करे वञे थो या हुनजो इरादो कंहिं अमल जे थियण जो सबबु बणिजे थो त अहिड़ी सूरत में बि फ़ौत शुदगान खे उनजो अजर ज़रूरु मिलंदो। ऐं उमूमी तौर ते हदीस में इन शइ जी वज़ाहत मौजूदु आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जिहाद में इमाम साहब बाब क़ाइमु कंदा बाब फ़ज़ल इआनतिल गाज़ी फ़ी सबीलिल्लाह, उते बि हदीस मुबारक मौजूदु आहे त पाण खे इस्लाम फरमाए मन दल्ल अला ख़ैरिन फलहु मिस्लु अजरि फ़ाइलिही, को माण्हू कंहिंखे को नेकी जी राह ॾेखारे थो त इन ॾेखारींदड़ जे ॾसण जे नतीजे में अॻियो अमल करे थो त हाणे ॾेखारींदड़ खे बि एतिरो ई अजर थींदो जेतिरो अॻियां अमल करे पियो। हाणे जेकॾहिं दुनिया में वञण वारो माण्हू इहा वाट ॾेखारे वियो आहे वसियत जी सूरत में या पंहिंजे इरादे जे इज़हार जी सूरत में, अगरि हाणे उनजी तकमील पोयर उनजी करे थी त इंशाअल्लाह अज़ीम इहो बि उनजे लाइ जेको सो अजर आहे। छही शइ ईसाल सवाब जे बारे में ऐं सम्झां थो इंतिहाई अहम शइ आहे। अगरि को माण्हू उन शइ खे सम्झी वठे पोइ त सम्झां थो त उनखे वॾी मालूमात मिली वेंदी। उहा छही शइ इहा आहे जो हदीस किताब सुनन इब्न माजा जे मुक़दमे में इमाम साहब बाब क़ाइमु कयो आहे बाब सवाब मुअल्लिमिन नासिल ख़ैर। उते हदीस ज़िक्र कयूं पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिं फ़ौत शुदगान जे लाइ अगरि उन को बि नेक औलाद छॾियो आहे वलदहु सालिहन तरका, जे माण्हू नेक औलाद छॾियो आहे अगरचे हू नियत ई न करे, अगरचे पंहिंजे ज़ुबाननि जे ज़रिए हू पंहिंजे वारदेन खे विसारे छॾे, पर हुनजो नेक औलाद जेको आहे जेका बि नेकी कंदो ख़ुदि बि हुनजे वालिदैन ताईं पहुची वेंदी। छो त हुनजी वरी वज़ाहत इताम मिले थी हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब तिजारात में इमाम साहब बाब क़ाइमु कयो आहे माल रजुले मिन माल वलदिही। उते हदीस मुबारक मौजूदु आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकिड़े पुट शिकायत कई पीउ जे ख़िलाफ़। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह रिसालत में सवाल करे थो त अल्लाह जे प्यारे हबीब सल्लम आऊं पुटु आहियां, मूंखे हिन वक़्तु औलाद बि आहे पर मुंहिंजी जेकी मिल्कियत आहे उन ते मुंहिंजो बाबो कब्ज़ो कयो वेठो आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अंत व मालुक ले अबीक, तुंहिंजी पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ दावा ठहे ई कान्हे, तूं ऐं तुंहिंजो माल हे आहिनि ई तुंहिंजे पीउ जा। हाणे उन इंसान जो माल नेकी में जॾहिं बि ख़र्चु थिए या हुनजो वजूद जेॾी महिल बि नेकी जी तरफ़ लॻी वञे त अगरचे हुनजा इरादा बि शामिल न हुजनि तॾहिं बि हुनजे वालिदैन खे अजर ज़रूरु मिलंदो। जो ॿी हदीस अहिड़ी आहे न पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़े वण जो मिसाल ॾिनो, हिकिड़े इंसानु लॻायो हालांकि नियत बि कोन हुई इरादो बि कोन हुयो, लॻाए करे फ़ौत थी वियो। हाणे उन मां जेको सो पखी परिंदा खाइनि था, माण्हू उनजी छांव में वेहनि था। हाणे ही जेकी इन वण जे ज़रिए ख़ल्क़ खे फ़ाइदो नसीब थिए पियो, ही समूरो अजर उन
फ़ौतशुदा माण्हुनि खे मिले पियो। त कुतुब अहादीस जे अंदरि इहे जेके 6 तव्हांजे साम्हूं ईसाल सवाब जा तरीक़ा ज़िक्र कया अथनि बिल्कुलु मौजूदु आहिनि। हाणे इन में वरी कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेके इन सॼे मामले खे मयूब बणाइनि थियूं। जे उहे शयूं शामिलु थी वञनि त पोइ ईसाल सवाब जा जाइज़ तरीक़ा बि नाजाइज़ थी वेंदा। उन में पहिरीं शइ आहे त बतौर ईसाल सवाब जे ग़ैर शरई उमूर जो अख़्तियार करणु। असां जीअं तव्हांखे सवेल ॾिसो अथई 30 40 या 30 40 खां हटी करे बि बदनी इबादत इंसान इरादो करे नियत करे बदनी इबादत ऐं नमाज़ थो पढ़ा। हाँ, बदनी इबादत के सिलसिले में जी त पोइ ॾींहंनि में मूं हिकिड़े पंहिंजे पाकिस्तान जे मशहूर मुबल्लिग जी हिकिड़ी तकरीर में ॻाल्हि ॿुधी। उहो बतौर फ़ख्र जे इंटरव्यू ॾींदे चवे थो त आउं हर रोज़ सुम्हण खां अॻु में पंहिंजी अमड़ जे नाले सां कुझु नवाफ़िल पढ़ंदो आहियां, नवाफ़िल पढ़ी करे सम्झंदो आहियां। यादि रहे त इहो ईसाल सवाब जो तरीक़ो ग़लति आहे। नमाज़ जे मामले में का शरई तालीम कोन्हे बल्कि मुमानत आहे। इमाम नसाई रहमहुल्लाह पंहिंजे किताब असुननुल कुबरा में किताब सौम में हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा सौमिल बाब सौमिल हय्य अनिल मय्यत। उहे सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन खां इहा हदीस आणनि था, उन्हनि जो कौल आणनि था। हाणे फरमाइनि था ला युसल्ली अहदुन अन अहदिन, को माण्हू के ॿिए जे तरफ़ां नमाज़ पढ़ी कोन थो सघे। बदनी इबादत ऐं इरादो बणाए नियत बणाए ऐं बरकातू नमाज़ पढ़ा, इहा शइ सन अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था त साबित ई कान्हे का, इहा शइ जाइज़ ई कान्हे का। बल्कि इन मामले में इमाम इब्न अब्दुल बर अल इस्तिज़कार में इजमा नक़ल कयो आहे त को माण्हू के ॿिए जे लाइ नमाज़ नथो पढ़ी सघे। त हाणे माना इहा शइ अच्छा हिते इन शइ जी बि आउं वज़ाहत कंदो हलां त हीअ जेके ग़लतियूं माण्हुनि खे लॻियूं आहिनि मशहूर मुबल्लिगीन जेके चवंदा आहियूं पंहिंजे अमड़ जे लाइ बरकातूं पढ़ां थो 4 रकातूं पढ़ां थो, त इन जी वजह छा आहे? इन जी वजह सुन अबी दाऊद जे अंदरि हिकिड़ी हदीस मौजूदु आहे जेका पाण के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सहाबी ॾांहुं मनसूब आहे। सुन अबी दाऊद में किताबुल मलाहिम में बाबो फी ज़िक्रिल बसरा, बसरे जो तज़किरो, उते हिकिड़ी रिवायत अचे थी सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था हिकिड़ी मस्जिद इशारो करे पाण फरमाइनि था या बहितर ॻाल्हि आहे जो को माण्हू हिन में बरकातू नमाज़ पढ़े 4 रकातूं नमाज़ पढ़े सुम्मा यकूलो हाज़िही li अबी हुरैरा, ऐं पोइ उहो माण्हू ईअं चवे त हीअ अबू हुरैरा जे लाइ। ऐं सम्झो इहा रिवायत इन खां अलावा मूंखे ॿी कहिड़ी रिवायत कान थी सुझे। अहिड़ी रिवायत खे बुनियाद बनाए करे चवनि था त ईसाल सवाब जे तौर ते नमाज़ पढ़णु साबित आहे। हालांकि इन हदीस जे रावियान ते सनत ते तव्हां नज़र कंदो तव्हांखे इब्राहिम बिन साले अल बाहली माण्हू मिलंदो जेको मुहद्दिसीन उम्मत जे नज़दीक नाक़ाबिल एतमाद आहे। त ईसाल सवाब जे अंदरि 3 शयूं, उन 3 में पहिरीं शइ आहे जेकॾहिं ग़ैर साबित शयूं या तव्हांखे ॾिसम त बदनी इबादत नमाज़ वग़ैरह तबलीग लाइ निकितो आहे, चए थो ऐं जेको सो पंहिंजे वालिदैन जे तरफ़ां थो कयां, त जेकी शयूं साबित आहिनि उते महदूद रहे। बदनी इबादत जी का साबिती कान्हे। अच्छा, इन खां पोइ ॿी जेका ईसाल सवाब जे अंदरि ममनू शइ माशरे में ॾिसण लाइ मिले थी वक़्त जो तयन। अक्सर माण्हू को बि नेकी जो कमु कंदा आहिनि त उन जे लाइ वक़्त जो तयन पंहिंजे तरफ़ां ईअं कंदा आहिनि यानी कोई शरई अमल आहे। कंहिं बि अमल जे लाइ वक़्त जो तयन करणु ई शरीयत जो कमु आहे। नमाज़ूं 5 आहिनि पर वक़्त कंहिं मुक़ररु कयो अल्लाह ताला, हज वक़्त कंहिं मुक़ररु कयो अल्लाह तबारक व ताला, रोज़ा टाइम कंहिं मुक़ररु कयो अल्लाह तबारक व ताला। त ईसाल सवाब जे लाइ बि इहा शइ आहे जो माण्हू मसलन हाणे हिकिड़ो त अॼुकल्ह ग़रीब त ग़लति तरीक़नि सां ख़ैरातूं वरी ॾींहुं मुक़ररु 3 ॾींहं थींदी 40 ॾींहं थींदी 12 महीने थींदी हर साल 12, त तव्हां ॾिसो क़ुरान सुन्नत जे अंदरि ई वक़्त जो तयन या ग़लति तरीक़ा किथे आहिनि? त इहो जेको ईसाल सवाब जो तरीक़ो जिथे पंहिंजे तरफ़ां वक़्त जो तयन अची वञे इहो तरीक़ो बि बातिल आहे। या इन खां पोइ 3 जेका मायूब शइ ईसाल सवाब जे सिलसिले में नज़र अचे पई तशहीर करणु, अख़बारात जे अंदरि रसाइल जे अंदरि जदीद दौर जे अंदरि जी इंटरनेट जे ज़रिए तशहीर करणु। हालांकि तशहीर जी ॾिसो न, इंसान नमाज़ पढ़े थो, छा नमाज़ जी तशहीर कंदो आहे? रोज़ा रखंदो आहे, रोज़नि जी तशहीर कंदो आहे ऐं रोज़ा रखां पियो। त सदके ईसाल सवाब जे लाइ तशहीर जेका साबिती कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाब ताबईन तबा ताबईन किथे तशहीर आहे जो उन्हनि को अमल इन नियत सां कयो हुजे पंहिंजे वालिदैन जे लाइ माण्हुनि में पढ़ा घुमाया हुजनि। जॾहिं त इंसान का बि नेकी करे ख़ुदि उन जो अजर मिली वेंदो। अच्छा, त इन शइ जी वज़ाहत कंदो हलां त इहा जेका तशहीर जे मामले में थी सघे थो कि माण्हू जे ज़हन में वरी उहा हदीस खुटके ॾिसे ना सद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अमड़ जे लाइ जेको सो खूह खुटरायो हुयो उन तशहीर कई, उन खूह जे मथां नालो लिखायो त हीअ खूह बीरो उम्मे सादिन, उम्मे साद जी अमड़ जो जेको हुयसि उन जे नाले सां खूह आहे। पर हदीस मुरसल आहे, मुहद्दिसीन उम्मत जे नज़दीक नाक़ाबिल एतमाद आहे। त ईसाल सवाब जा जेके मूं क़ुरान सुन्नत जी रोशनी में 6 अमल दसिया
बाक़ी इन खां पोइ इहे जेके आख़िरी 3 ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते ख़ुसूसी तौर ते नज़र हुजे। अलाह पाक तव्हां सभिनी खे क़ुरान सुन्नत जी पासदारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त रजब जे महीने में हर जुमे ते मिठी मानी तक़सीम करण जे बारे में छा हुकुम? हा, इहा बि हिकिड़ी मौज़ू मन घड़त रिवायत जे नतीजे में इहो अमल कयो वञे थो। अहमद बिन हम्बल पंहिंजे मुस्नद जे अहादीस अनस बिन मालिक जी सीरीज़ में इमाम बहकी रहमहुल्लाह फ़ज़ाइलुल औक़ात जे पहिरीं बहस में फ़ी फ़ज़ले रजब जे अंदरि इमाम इब्न सुन्नी रहमहुल्लाह पंहिंजे किताब अमलुल यौम वल लैला में हिकिड़ो बाब क़याम कयो त रजब जे महीने खां अचण महिल चंड ॾिसे त कहिड़ी दुआ पढ़जे। इन्हनि समेत दीगर अहम हदीस हिकिड़ी रिवायत ज़िक्र कनि था त जॾहिं बि रजब जे महीने जो चंड लभंदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरदा, अल्लाह मुबारिक लना फ़ी रजब, या अल्लाह असांजे लाइ रजब जे महीने में बरकतूं नाज़िल फरमा। ऐं उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा त रजब जे महीने जो हर जुमो, उन जो ॾींहुं, उन जी राति, इहे वॾियूं बाबरकतनि बासादतनि। त हाणे इहा रिवायत ज़ईफ़ न बल्कि हद दर्जे जी ज़ईफ़ आहे। इन जा 2 रावी आहिनि, ज़ाइदा बिन अबी रुक़ाद ऐं ॿियो रावी ज़ियाद नुमैरी। मुहद्दिसीन उम्मत उन ते सख़्त कलिमात में जरह कई आहे। ॾिसो इमाम बुख़ारी रहमहुल्लाह जेको सख़्त कलिमात अक्सर न चवंदो आहे, अक्सर पाण जेके जरह कंदा आहिनि सकतू अनहो वफ़ी नज़रुन, पर हिते जॾहिं हुन ज़ाइदा ते जरह कई आहे, पाण फरमाईंदा मुनकरुल हदीस। इन अल्फाज़ जे बारे में मुहद्दिसीन उम्मत रसूल इमाम बुख़ारी जे माण्हू जे बारे में ईअं चवे ला यहिल्लुल एहतिजाज बि, उन माण्हू जी हदीस खे कंहिं सूरत में बतौर दलील ज़िक्र कोन थो करे सघिजे। त इहा रिवायत बि ज़ईफ़ रिवायात मंझां हिकिड़ी रिवायत आहे। त जॾहिं रजब जे महीने जी तव्हांखे ॾिसी न ख़ुसूसी तौरु का फ़ज़िल साबित कान्हे त उन में इहे शयूं बची वियूं। मुहद्दिसीन उम्मत ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ी हदीस खे ॾिसी करे फ़ैसिलो कोन ॾिनो आहे। तमामु तर ज़ख़ीरे हदीस में जिथे जिथे रजब जे ख़ुसूसी फ़ज़ाइल जो तज़किरो आहे उन सभिनी खे ॾिसी करे मुतफ़िक़ा तौर ते मुहद्दिसीन उम्मत जे तरफ़ां जे तव्हांजे साम्हूं ज़िक्र करे चुकसि, इहा फ़ैसिलो या फ़तवा अची चुकी है त रजब जे महीने जी का बि ख़ुसूसी फ़ज़ीलत साबित कान्हे का। हाणे आतिफ़ लाशारी इस्लामाबाद खां सवाल कंदा शेख जमशेद खां। शेख साहब इहे सवाल कनि था त क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत केरु केरु कंदो ऐं कंहिं जी कंदो? शफ़ाअत जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ी शफ़ाअत आहे साबित जेका क़ुरान हदीस में मिले थी, ऐं ॿी शफ़ाअत आहे ग़ैर साबित जेके मनफ़ी चवंदा आहिनि, शफ़ा मनफ़ी आहे जंहिंजी को बि सबूत न आहे। पहिरीं शफ़ाअत जेका साबित आहे उन में इहा ॻाल्हि असांखे पंहिंजे यकीन में रखणु घुरिजे त क़यामत जो मालिक अल्लाह ताला आहे। सूरह फातिहा में अल्लाह फरमाए थो मालिकी यौमिद्दीन, हुनजो मतिलबु इहो आहे त क़यामत वारे ॾींहुं को बादशाह न हूंदो, को मालिक न हूंदो सवाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे। अल्लाह ताला जी रहमत आहे पंहिंजे बाननि ते त अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ाअत बाज़ नबियनि खे या बाज़ हस्तियुनि खे अता कई आहे। उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त क़यामत वारे ॾींहुं बि उन्हनि हस्तियुनि जो एज़ाज़ बरक़रार रहे ऐं रब्बुल आलमीन उन्हनि खे एज़ाज़ ॾियणु चाहे थो। इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते अगरि असां गौर कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन अगरि मालिक आहे शिफ़ाअत जो, त अल्लाह रब्बुल आलमीन उन शिफ़ाअत जी कुझु शर्तूं बि बयानु कयूं आहिनि त कहिड़ी शर्त ते शफ़ाअत थींदी ऐं कहिड़ी शर्त ते शफ़ाअत कोन थींदी। 3 क़िस्म जा शर्त आहिनि रब्बुल आलमीन जेके क़ुरान करीम में बयानु फरमाया आहिनि। पहिरीं ॻाल्हि जेको शिफ़ाअत कंदो अल्लाह ताला उनखे इजाज़त ॾिए, जीअं अल्लाह ताला फरमायो मंदल लदी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। नंबर 2, जेको शिफ़ाअत कंदो उन जे बारे में अल्लाह तबारक व ताला बि राज़ी हुजे त इहो शख़्स शिफ़ाअत कंदो। 3 ॻाल्हि त जंहिंजे बारे में शिफ़ाअत थी रही आहे उन जे बारे में बि अल्लाह ताला इजाज़त ॾिए, जंहिंजो क़ुरान करीम में ॿियो बि इरशाद आहे वला यशफ़उना इल्ला लिमन इर्तज़ा, त केर बि शिफ़ाअत न कंदो मगर सिर्फ़ु उन माण्हू जी जंहिंजे बारे में अल्लाह ताला इजाज़त ॾिए त हा फ़लाणो इंसान या फ़लाणो नबी फ़लाणो सालिह इन जे बारे में शिफ़ाअत करे। त हीअ 3 शराइत ज़रूरी आहिनि। अगरि हीअ 3 शर्त मौजूदु हूंदा त शिफ़ाअत क़बूल थींदी। अगरि हीअ 3 शर्त न आहिनि, को हिकिड़ो शर्त बि अल्लाह रब्बुल आलमीन नथो मञे त हिन इंसान जे बारे में या हिन माण्हू जे बारे में केरु शिफ़ाअत करे त भले शिफ़ाअत करण वारो शिफ़ाअत कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे रद्द करे थो सघे, छो त रब्बुल आलमीन मालिक आहे। इन करे ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे सम्झणु त रब्बुल आलमीन जंहिंखे बि शिफ़ाअत ॾिनी आहे, ख़ासि कर प्यारा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में शिफ़ा आमा बि आहे, शिफ़ा ख़ासा बि आहे, शिफ़ाअतुल कुबरा जेके चवंदा आहियूं। हिसाब किताब शुरू ई थींदो ओॾी महिल जंहिं महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ारिश कंदा। जन्नत में सभिनी खां पहिरियों दरवाज़ो ओॾी महिल खुलंदो जेॾी महिल प्यारा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह शिफ़ाअत कंदा। त इहे सभु शयूं मौजूदु आहिनि, पर ॿी ॻाल्हि बि मौजूदु आहे त जंहिंजे बारे में शिफ़ाअत थी रही आहे उनखे अल्लाह ताला राज़ी थिए थो या नथो थिए, पोइ बि इंसानु मोहताज आहे अल्लाह ताला जी रिज़ा जो। अगरि हीअ 3 शर्तूं नथी मुकमल थियनि, पोइ साले हुजे शहीद हुजे केर बि हुजे उनजी अल्लाह ताला शिफ़ाअत रद्द करे थो सघे। बाक़ी इन खां अलावा क़ुरान मजीद आहे,
शुहदा सालिहीन ऐं मलाइका इन्हनि जे बारे में बि ॾाढो घणो कुझु ॻाल्हाए सघूं था त इन्हनि जी बि सिफ़ात साबित आहे। पर ही टे शर्त ज़रूरी आहिनि त इंसानु ईअं न सम्झे त मुंहिंजो जंहिं ते एतिक़ाद आहे, मां जंहिंखे पंहिंजो पीर सम्झां, पंहिंजो वॾो सम्झां, जंहिंजे हथ ते मुंहिंजी बैत थियल आहे, इन जे बारे में इहो मुंहिंजी सिफ़ात करे वठंदो, इहो अक़ीदो जेको आहे मुनासिबु न आहे। छो त ला इश्फ़ाउन इल्ला लिमन इर्तज़ा, केसीं ताईं शिफ़ात क़बूल थींदी जेसीं ताईं अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जे बारे में राज़ी न थिए। वल्लाहु आलम। हाणे साईंदास सराड़ी खां सवाल कनि था, डॉक्टर साहब जे लाइ सवाल आहे। डॉक्टर साहब ही सवाल कनि था त अॼुकल्ह पंहिंजे सिंध में नंढनि ॿारनि सां दरिंदगीअ जो तमामु घणो रुझान आहे, इन जा कारण कहिड़ा आहिनि, सबब छा थींदो? मुख़्तसर वक़्त जे अंदरि ॿ टे सबब अहम ॿुधायां थो। सभ खां पहिरियां त असांजी दीन खां दूरी आहे, छो त नंढनि ॿारनि सां घणो करे जेके माना त बिछड़ा अमल थियनि था से क़रीबी माण्हू कनि था, क़रीबी रिश्तेदार कनि था, धारियूं कोन थो करे। हाणे छा आहे त असां पंहिंजा जेके नंढड़ा ॿारड़ा नंढड़ियूं ॿारड़ियूं उन्हनि खे माना उन्हनि माइटनि खे सम्झूं था त हीअ असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि, इन्हनि सां अकेलाई बि इख़्तियार कनि, अच वञ बि करे सघनि था, आज़ादु छॾे ॾींदा आहियूं। ऐं नतीजे ते उहे जेके असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि से उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा आहिनि। ॿी ॻाल्हि, असां जेके माना तन वालदेन आहिनि तिन जो पंहिंजे औलाद ते निगरानी कोन्हे, हुनखे छूट छॾियो वियो आहे। ऐं उनखां पोइ अहम सबबु असांजे मुआशिरे जे अंदरि माना चाहे प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे, इहे बेहयाई फैलाइनि पिया, ऐं बेहयाई फैलाइण जे करे माना वॾे पैमाने ते इहे वाक़िया पेश अचनि पिया। ऐं उनखां पोइ सभ खां अहम तरीन सबबु त ॾोहारियुनि खे सदा कोन थी मिले। जेकॾहिं ॾोहारियुनि खे सदा मिले, ऐं यकीन सां चवां थो ॾोहारी एतिरो जुरतमंद न आहे, न एतिरो बहादुर आहे जो लगातार इहे गुनाह करे सघे, पर असांजे मुल्क छा चइजे अफ़सोस ई करे सघिजे थो जो हिते उहे सदाऊं शरई कोन्हनि। जेकॾहिं हिकु माण्हूअ खे शरई सदा सरे आम अची वञे त हज़ारे उन मां सबक़ वठंदा, ऐं यकीन सां चवां थो ॿियो वाक़ियो इनशाला जल्दी पेश ईंदो बि कोन। असांजे लाइ सऊदी अरब मिसाल आहे जिते अहिड़ा वाक़िया कॾहिं कॾहिं पेश ईंदा आहिनि। असां वटि हिन करे पेश अचनि था जो असां वटि कानून जे अंदरि काफ़ी कमज़ोरियूं आहिनि। असांजो कानून ईअं चइजे त ॾोहारी खे फेवर करे थो, ऐं इन जे करे असांजी क़ौम पोयां वञे पई। अल्लाह जे नबी जी जेका हदीस आहे त जेकॾहिं फ़ातिमा मुंहिंजी न्याणी बि चोरी करे आहे उनजो हथ कपे छॾिया। अॼु असांखे ज़रूरत आहे त असीं शरई हदूं क़ाइमु करियूं, इनशा अल्लाह ताला असांजे मुल्क जे अंदरि अहिड़ा वाक़िया पेश कोन ईंदा। वॾी महिरबानी, जज़ाकल्लाहु ख़ैरन। नाज़रीन किराम, अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वरी ॿिए ॾींहं में ॿिए सेक्शन में नवनि सवालनि सां गॾु हाज़िर थींदासीं। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।